सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं वञी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं रोज़ जीअं अॼु बि। ऐं आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी मूंसां गॾु साथी मेज़बान आहे शाज़िया शेख। मुंहिंजी तरफ़ सां बि सलाम हुजे तव्हांखे। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे ज़ुबान में रखे। सुबुह सुबुह सां दुआऊं ॾींदा आहियूं ऐं दुआऊं वठंदा बि आहियूं। पोइ पंहिंजनि घर भातियुनि खां वठिजे या तव्हां खां वठिजनि दुआऊं। जिन खे ॻाल्हि सुठी लॻंदी आहे, जिन खे असीं वणंदा आहियूं, उहे दुआऊं कंदा आहियूं। जी, ॻाल्हि आहे सिधी, बिल्कुलु। सो तव्हांजी दुआउनि जो तुफ़िल असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। अलाह साईं असांखे बि ख़ुशबाश रखियो आहे, मुर्क चहिरे ते आहे ऐं दिलि में खोड़ सारा ग़म हूंदे बि चहिरे ते मुर्क रखिजे। ऐं इहो चहिरे ते मुर्क रखण सां थींदो ईअं आहे त अॻे माण्हू खे पंहिंजे हाल जी ख़बर न पवंदी आहे, पंहिंजी ख़बर न पवंदी आहे। असां भला ॿियनि माण्हुनि खे छो ॿुधायूं त असीं कीअं आहियूं, बिल्कुलु असां सभिनी खे भला छो ॿुधायूं। किन माण्हुनि खे ॿुधाए वठिबो आहे जेकी राज़दार हूंदा आहिनि, जेकी पंहिंजा हूंदा आहिनि, जेके भरजला हूंदा आहिनि, जेके दिलदारी ॾींदा आहिनि, जेके आथत ॾींदा आहिनि, जेकी हेल्प कंदा आहिनि, या जेकी चवंदा आहिनि त हिन परेशानी मां निकिरण जो हल ई आहे। उन्हनि माण्हुनि खे त ॿुधाए सघिजे थो। सभिनी सां पंहिंजे दिलि जो हाल अहिवाल न वंडिजे त बहितर आहे। माण्हू अॼुकल्ह कंदा ईअं आहिनि त हाल अहिवाल वठी तव्हां सां बज़ाहिर तव्हां सां हमदर्दी बि ॾेखारींदा आहिनि, पर पोइ ॿियनि माण्हुनि सां वेही करे तव्हां ते ठठोल कंदा आहिनि, तव्हां ते टोकूं कंदा आहिनि ऐं तव्हांजे लाइ सुठो जेको चवणु घुरिजे उन्हनि खे उहो न चवंदा आहिनि। चवंदा आहिनि त यार हीअ माण्हू ॾिसो त हाणे हेड़नि हालनि में आहे, सो हीअं करे आहे त हूअं थिए आहे, हूअं थिए आहे त हीअं थिए आहे। सो बहरहाल ॿिए खे मशवरो ॾियणु आसान हूंदो आहे, बिल्कुलु अमल करणु मुश्किल हूंदो आहे। बिल्कुलु सही था चओ। तव्हां छा था सम्झो हिन बारे में, जेकी माण्हू सभिनी सां पंहिंजे दिलि जो अहिवाल वंडे छॾींदा आहिनि? हक़ीक़त आहे की पहिरियों मां बि हर कंहिं सां दिलि जो हाल कंदी हुअमि, पोइ ॿुधंदी हुअमि पर्सनल शयूं हर कंहिं सां शेयर न कजनि, सही, छो त तव्हांजी कमज़ोरियूं ॿिए जे हथ अचनि थियूं। उन खां पोइ दोस्ती हमेशह सां गॾु न रहंदी आहे, हिकु जहिड़ी न रहंदी आहे, कोई बि रिश्तो हुजे। जंहिं महिल रिश्ते खां अलॻि था थियो त तव्हांजी पर्सनल ॻाल्हियूं जंहिं महिल तव्हां ॿी जॻह था ॿुधंदो तव्हांखे तकलीफ़ थींदी। इन करे हर रिश्ते खे हिकु लिमिट में रखो। सही सही वठी गॾु सभिनि खे हलो, सही, लेकिन हिकु लिमिट में रहो। सही था चओ। पोइ इन जे करे सभई हाल अहिवाल सभिनी सां न उरजनि। असां तव्हांखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए सघूं था त असां ठीकु आहियूं, वधीक असां बि न ॿुधाईंदासीं, छो त शाज़ीअ मना करे छॾियो आहे सभिनी खे पंहिंजे दिलि जो अहिवाल न ॿुधाइजे। सो तव्हां बि ईअं कंदा की इहो बहितरीनु ज़िंदगीअ जो हिकिड़ो फार्मूलो आहे, तव्हां गुज़ारे सघो था। खोड़ सारा अॼु बि असांजे प्रोग्राम में रंग रुचण वारा आहिनि ऐं खोड़ सारा महिमान बि अचण वारा आहिनि। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पाण कचहरी कंदासीं। अॼुकल्ह हिकिड़ो ॿियो सिलसिलो बि आहे असां वटि सोच जो, ऐं इहा सोच इहा आहे शाज़ीअ त पाण वटि उहे माण्हू पाण ख़ुशनसीब सम्झंदा आहिनि जिन माण्हुनि वटि पैसो हूंदो आहे, दौलत हूंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में उहे ख़ुशनसीबी जी ग़लतफ़हमीअ में आहिनि। हक़ीक़त इहा त इहा बि बदनसीबी आहे। रुॻो पैसो हुजे, रुॻो पैसो हुजे, ॿी का शइ न हुजे, सुकून न हुजे, मज़ो न हुजे, करार न हुजे, पंहिंजा न हुजनि गॾु, त पोइ उन पैसे जो कहिड़ो फ़ाइदो? एतिरो पैसो हुजे जो माण्हू सोचे त मां हिते हिते घुमी सघां थो, ॿियनि मुल्कनि में वञी सघां थो ऐं सफ़र ते पाबंदी हुजे, पोइ कहिड़े कम जो? जीअं कोरोना जे टाइम ते एॾी पाबंदी हली, या ईअं खणी चऊं त पैसो तमामु घणो हुजे ऐं माण्हू ऐश इशरत वारी ज़िंदगी गुज़ारण जहिड़ी माना उन वटि हर शइ हुजे, पर पोइ बि डॉक्टर हुनखे ॿुधाइनि त बाबा तव्हां जेको आहे बेड ते न सुम्हंदा कयो, तव्हांजी चेल में सूर पइजी वियो, तव्हां हेठि सुम्हंदा कयो, तॾहिं ताम पिया हुजनि ऐं हमरा चयो त मां न खाई सघंदुसि, मूंखे मना आहे, मां मिठो न खाईंदुसि, त पोइ अहिड़ो पैसो कहिड़े कम जो? तव्हां अक्सर ॾिसंदा हूंदो वॾा वॾा माण्हू वेंदा आहिनि ऐं पोइ चवंदा आहिनि चांहि मां मिठी न पीअंदुसि, मूंखे शुगर आहे, त पोइ कहिड़े कम जो इहो पैसो? पाण कीअं पीअंदा आहियूं चांहि? सो घणो पैसो बि ज़रूरी न आहे त ज़िंदगीअ में की आसाइशूं आणे सघे थो। लेकिन अगरि घणो पैसो आहे बि त हुनखे सही जॻह ते इस्तेमालु कयो, ॿिए जी मदद कयो, इहो बि सदक़ाए जारी आहे। छो त पैसे सां प्यार ख़रीद नथा सघो, लेकिन कंहिंखे प्यार ॾेई सघो था, कंहिंखे ख़ुशी ॾेई सघो था। सही सही सही। पोइ रहंदो रुॻो रब आहे, बाक़ी कुल फलां। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त जीअं शाज़ीअ चयो त जेकॾहिं तव्हां सरहंदी वारा आहियो त पोइ ॿियनि जी हेल्प कयो। हेल्प ते मूंखे यादि आयो त सियारे जी मुंद बाक़ाइदा पंहिंजे इतमाम सां अची चुकी आहे ऐं सुबुह जो पारो बि पवे थो, ॿाहिरि माक बि थोरी हल्की फुल्की पवे थी। ॻोठनि ॾे त तमामु घणो सीउ आहे, कराची जी जेका सूरत आहे उहा इहा आहे त थधि हिते पिया आहे सुबुह सुबुह जे पहर में। सो हिन थधि खां बचण जे लाइ पाण त तमामु घणा गरम कपिड़ा वठी वठंदा आहियूं ऐं जेकी पुराणा पंहिंजा पिया आहिनि उहे बि कढी वठंदा आहियूं, पर इन विच में हेल्प थोरी कंदा कयो ग़रीबनि मिसकिननि जी। ऐं मां गुज़ारिश कंदुसि जिन माण्हुनि वटि पंहिंजियूं गाॾियूं आहिनि त सुबुह सुबुह सां जॾहिं गाॾी तव्हां स्टार्ट कयो था त उनजे हेठियां ज़रूरु ॾिसंदा कयो त को जानवर को सुतो त न पियो आहे। थींदो आहे ईअं त सियारो एतिरो त शदीद थी वेंदो आहे जो इहे जानवर जेकी घुमंदा वठंदा आहिनि, पोइ हुन में ॿिलो थियो, कुतो थियो या ॿिया जानवर जेकी आहिनि उहे अची गाॾियुनि जे हेठियां सुम्ही पवंदा आहिनि। पोइ पाण जॾहिं स्टार्ट कंदा आहियूं त पोइ पाण ख़्यालु न कंदा आहियूं त पोइ उहे चिफाड़जी वेंदा आहिनि, उहे मरी बि सघनि। ॾाढी सुठी ॻाल्हि। सभ खां पहिरियां त इहा जांच कंदा कयो त तव्हांजी गाॾी जे हेठियां को जानवर सुतल त न आहे, छो त सीउ खां बचण जे लाइ जानवर पंहिंजो दिफ़ा करण जे लाइ
पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखण जे लाइ पोइ गाॾियुनि जे हेठां अची सुम्ही पवंदा आहिनि। सो स्टार्ट करण खां पहिरियां इहा ॻाल्हि ज़रूरु सोचिजो ऐं ॾिसिजो त किथे किथे के गुलरनि जा बचा त कोन्हनि हेठि, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। बहितरीन ॻाल्हि So, इहे ॻाल्हियूं बि तव्हां ज़रूरु ज़हन नशीन करे छॾियो। सो सिलसिलो इहो ई आहे त हर शइ सोचे सम्झी कजे त तव्हांजी ज़िंदगी कामयाबु थी सघे थी। इन खां सवाइ पाण अॼु मुख़्तलिफ़ ॿियनि मौज़ूअनि ते बि कचहरी कंदासीं, मुख़्तलिफ़ महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं, पर इन खां पहिरियां मां तव्हांजी मुलाक़ात हिकिड़े सुठे सुहिणे किताब सां करायां। हीअ किताबु आहे जीवन जो सफ़र। हीअ किताबु जीवन जो सफ़र आतम कहाणी आहे। इन किताब जो लेखक राइटर असांजो साईं प्रोफेसर मंज़ूर छॾड़ो साहिबु आहे। प्रोफेसर मंज़ूर छॾड़ो साहिबु तमामु घणो सुठो उस्तादु ऐं सुठो ईअं खणी चओ त सियासी तौर ते बि नाले वारो माण्हू ऐं कॉम्प्रेस सियासत में बि उनजो तमामु घणो किरदारु स्टूडेंट फेडरेशन में बि शामिलु हुयो ऐं सिंधी अवामी तहरीक जे निकितल ग्रुपनि सां मुसलसल राब्ते में बि रहियो कंहिं ज़माने में। हिन किताब जो जेको बैक टाइटल आहे प्रोफेसर रिज़वान गुल साहिबु लिखियो आहे। हिन किताब में मंज़ूर छॾेड़ी साहिबु पंहिंजी ज़िंदगीअ जा जेकी लाहा चढ़ आहिनि, जिन सां मुलाक़ातूं आहिनि, जेकी सुठियूं शयूं आहिनि, जेकी उणायूं आहिनि, जेकी ॾुख ॾोलावा आहिनि, उहे समूरा हिन किताब में उन लिखी छॾिया आहिनि। हिन किताब जी जेका अर्पण आहे उहा संजय असीम आहे ऐं रहबर मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोए जे नाले सां ईअं कई आहे। ऐं इहो बि लिखियो अथई त मोहम्मद इब्राहिम जोए जे नाले जंहिंजी तुफ़ेल समूरी सिंध में जंहिंजे तुफ़ेल समूरी सिंध में हक़ीक़ी वतन दोस्ती तरक़ी पसंदीअ पोरियत सोच ऐं इंसान दोस्ती जी वाध वेझ थी। हिन किताब में जेकी शयूं आहिनि उहे तव्हांखे थोरियूं थोरियूं ॿुधाए छॾियां। सभ खां पहिरियां त मुंहिंजो ॻोठ जे नाले सां हिकिड़ो ॾाढो सुठो मज़मून आहे। उनखां पोइ मंज़ूर छॾड़ो साहिबु पंहिंजो लेक्चरार थियणु ऐं अजीब जॉइनिंग जे हवाले सां हायर सेकेंडरी तालीम, हाई स्कूल जा दोस्त, हाई स्कूल कंबर जा उस्ताद, इन हवाले सां तमामु घणा सुठा मज़मून हिन में ॾिना अथई। ऐं क़ुर्बानी जज़्बो ऐं कंबर वापसी जे हवाले सां बि ॾाढो सुठो मज़मून आहे। अलविदाई दावतूं, नंढपण जा दोस्त, तंज़ीमुनि जे हवाले सां बि ॾाढो सुठो लिखियो अथई। हिकु दौर जी पुॼाणीअ जे नाले सां बि हिकिड़ो ॾाढो सुठो मज़मून आहे। अवामी तहरीक में साईं कीअं शमूलियत अख़्तियार कई, इन हवाले सां बि मज़मून हिन में शामिलु आहे। कॉम्प्रेस सियासत ॾांहुं लाड़ो ऐं गॾोगॾु शहीद अवाम खे कंहिं ऐं छो क़तलु कयो, इहो बि लिखियलु आहे हिन में। अवामी तरीक़े जो मुख़्तसिर जाइज़ो बि आहे ऐं 1988 वारी आम इलेक्शन जे हवाले सां बि हिन में यादगिरियूं सारूणियूं साईं लिखी छॾियूं आहिनि। इन खां सवाइ पलीजे साहिब जो पौतामेल इनक़लाबी औरतुनि जे हवाले सां मज़मून आहे। अवामी जमहूरी पार्टीअ जो ऐलान ऐं जे हाउ न हारी कोई हारियल, इन हवाले सां मज़मून आहे। समाजी कमनि जी शुरूआति कीअं थी, इन हवाले सां ॾाढो सुठो लिखियो अथई। मुहाग जेको आहे हिन किताब जो ॾाढो सुहिणो लिखियलु आहे ऐं मुहाग हिन किताब जो जंहिं लिखियो आहे शख़्सियत, उहा शख़्सियत आहे डॉक्टर रियाज़त बुरड़ो साहिबु। ऐं असांजे दौर जी हिकिड़ी तारीख़, पंहिंजे दौर जी हिकिड़ी तारीख़ जे हवाले सां मंज़ूर छॾड़े साहिबु ॾाढो सुहिणो ही किताबु लिखियो आहे, आतम कहाणी। ऐं हिन किताब जी महूरती तक़रीब थींदी आर्ट काउंसिल लाड़काणे में। जेकी दोस्त अदब दोस्त आहिनि, प्यारा दोस्त आहिनि ऐं अदब सां चाह रखंदड़ आहिनि, उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त 3 वॻे 20 नवंबर छंछर जे ॾियारे ते आर्ट काउंसिल लाड़काणे पहुची वञनि। डॉक्टर मोहब्बत अकेडमी पारां 20 नवंबर छंछर जे ॾींहुं 3 वॻे भिटाई अदबी हाल आर्ट काउंसिल लाड़काणे में हिन किताब जी महूरत कई वेंदी ऐं हीअ किताबु दोस्तनि ताईं पहुचाए वेंदो। उहे दोस्त किताबु उते वठी बि सघनि था या वरी उते कंहिं दोस्त खे चई करे घुराए बि सघनि था। सहकार अदबी शोबे जो हूंदो आर्ट काउंसिल में, आर्ट काउंसिल लाड़काणे में हिन किताब जी बाक़ाइदा महूरत कई वेंदी सुठे नमूने सां। किताबु ॾाढो सुठो आहे। 20 तारीख़ महूरत आहे, छंछर जो ॾींहुं हूंदो, वक़्तु तव्हांखे ॿुधायां थो 3 वॻे हूंदो। सो प्रोफेसर मंज़ूर छॾड़े साहिब जो हीउ किताबु ॾाढो लाभाइतो आहे, काराइतो आहे। असां कॾहिं कॾहिं ईअं सोचींदा आहियूं न त जेके असां वॾा मिलंदा आहिनि उहे असांखे का न का अहिड़ी शइ ॿुधाईंदा आहिनि जेका असांजी ज़िंदगीअ में नथी हूंदी आहे। एक्सपीरियंस पंहिंजो शेयर कंदा आहिनि, तजुर्बा पंहिंजा शेयर कंदा आहिनि। ऐं डॉक्टर हीअ जेको किताबु आहे मोहब्बत अकेडमी, डॉक्टर मोहब्बत अकेडमी पारां जॾहिं महूरत थींदी साईं मंज़ूर छॾड़े साहिब जो, इन में आतम कहाणी आहे, पंहिंजी कथा आहे, पंहिंजूं यादगिरियूं आहिनि, पंहिंजूं सारूणियूं मंज़ूर छॾड़े साहिबु लिखियूं आहिनि। त हीअ किताबु ॾाढो सुठो आहे। मूंखे बि पढ़ण जे लाइ मिलियो आहे, तव्हांखे पढ़ण जे लाइ मिलियो आहे। मां ज़रूरु पढ़ंदमि छो त हिकु प्रोफेसर जी पर्सनल लाइफ जे बारे में पढ़णु ॾाढो सुठो आहे। उहो ॿिए खे तालीम ॾींदो आहे, तरबियत सुठी कंदो आहे, त इन करे असांखे बि पढ़ी इलाही कुझु सिखण लाइ मिलंदो। सही 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 सभु इलाही कुझु सिखण था। गॾोगॾु पाण वरी पढ़ंदासीं त पोइ पाण खे लिखण जी बि ख़बर पइजी वेंदी, लिखण जो बि उत्साह मिलंदो। ईअं ई असां अदबी कमु अॻिते करे सघूं था, छो त पढ़ंदासीं, मुतालो थींदो, मुशाहिदो थींदो, त पोइ पाण अॻिते लिखी सघूं था। अॼोके प्रोग्राम में खोड़ सारा रंग अचण वारा आहिनि। अॼु वरी डिस्कस कंदासीं थर जे मारुनि जी बि ॻाल्हि कंदासीं। थोरी देरि पहिरियां मां टीवी पे ॾिठी त जेकी आहे ख़बरूं जेकी हुयूं टीवी ते नशर थियण वारियूं, उन्हनि में हिकिड़ी ख़बर इहा हुई त थर में जेकी फ़सुल लथा आहिनि उन्हनि फ़सुलनि जो अघु मार्केट में किरायो वञे थो। हिकिड़ी माफ़िया आहे जेका अघु किराए थी, उन में मिलावट करे थी ऐं जेको पुराणो माल आहे उन नए माल सां मर्ज करे उन सां गॾाए करे मार्केट में आणे थी, जंहिं करे थर जो फ़सुलु हिन वक़्तु उनखे वापारी धकु रसियलु आहे। वापारी तमामु घणा परेशान आहिनि। थर में ॾाढो सुठो फ़सुलु थींदो आहे हिन मुंद में,
ख़ासि तौर ते बाजरी जो फ़सुलु थिए ऐं जेकॾहिं पाण गुआर जो फ़सुलु ॾिसूं या तिर जेकी असां खाईंदा आहियूं कॾहिं कॾहिं कंहिं ज़माने में खाईंदा हुआसीं, हाणे त तिर वारा दोस्त अलाए किथे आहिनि जेकी तिर कॾहिं कॾहिं तोहफ़नि तौरु ॾींदा हुआ। सो इहे जेकी फ़सुलु थियनि था थर में, सो इन्हनि जी जेका मार्केट वैल्यू आहे उहा जेका थियणु घुरिजे उहा हिन वक़्त ताईं न थी सघी आहे। थर जा ख़ासि तौर ते वापारी या थर जा जेकी हारी आहिनि या जेकी इन्हनि फ़सुलुनि खे खेड़िनि था, खेड़ीअ खां वठी ॿिज खां वठी जेके सिलसिला आहिनि उहे समूरा पैसे वारा आहिनि, ख़र्च वारा आहिनि, तमामु घणो ख़र्चु कनि था थरी असांजा दोस्त। उन्हनि ख़र्चनि बावजूदि जेकॾहिं उन्हनि खे उहो नाणो न मिले, उहा उजूरत न मिले त पोइ ॾाढो ॾुखु थिए थो, ॾाढो अफ़सोस थिए थो। छो त थर में वसकारो जॾहिं थिए थो या किन किन कैफ़ियतुनि में किन किन हालतुनि में ई वञी फ़सुलु थींदो आहे, तयारु थींदो आहे, सदाईं फ़सुलु तयारु न आहिनि थींदा। पोइ जेकॾहिं हाणे उन्हनि खे सही नमूने सां उजरत न मिलंदी, सही नमूने सां उन्हनि जो रेट न मिलंदो त पोइ इहा ॾाढी ॻणती वारी सूरत हाल आहे। थी सघे थो थर जा दोस्त, थर जा हारी अॻिते हली करे उहे फ़सुलु पोखनि ई न, कीॿाइनि फ़सुलु पोखण खां। सो आउं गुज़ारिश कयां थो सभिनी वस वारनि खे त हिन पासे थोरो नज़रसानी कनि ऐं थर जे मारू माण्हुनि खे पंहिंजे फ़सुल जो अघु सही नमूने सां वठी ॾेई सघण जी कोशिशि कनि। नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे, मोटी अचूं था ऐं मोटी ईंदासीं त मौज़ महिमान सां कचहरी कंदासीं। तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। मोटी आयासीं। ख़मीस जो अॼु ॾींहुं आहे, 18 तारीख़ आहे नवंबर महीने जी। सो अॼु जेकी मौज़ महिमान असां सां गॾु उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत टीवी स्क्रीन तव्हांखे नज़र ईंदी, पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि NICBD कराची में। ऐं सुठी ॻाल्हि मूंखे इहा लॻी त पाण हिकिड़ो ॾाढो सुठो किताबु ॾिनो अथऊं मार्केट में, जंहिं किताब जी अशद ज़रूरत हुई ऐं उहो जेको किताबु आहे एंजियोग्राफी जे हवाले सां आहे। मार्केट में किताबु अहिड़ो अचणु मुंहिंजे लाइ माना हिकिड़ो नओं किताबु आहे, मां बि उहो पढ़ंदुसि। छो त डॉक्टर थी करे सुठो लिखण बि हिकिड़ो फ़न आहे। सो भलीकार चऊं था डॉक्टर नवीन रॉय असां सां गॾु आहे। वेलकम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु साईं, तव्हां ॿुधायो? वॾी महिरबानी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो, लख थोरा तव्हांजा। तव्हां सां कचहरी कंदासीं। हिकिड़ो सुठो फ़नकार बि असां सां गॾु आहे, उनखे थोरी देरि में ॿुधूं था। ॾाढो बहितरीनु फ़नकार आहे, उस्ताद ग़ुलाम मोहम्मद ग़ुलामू जे नाले सां जेको तमामु घणो मशहूरु बेंज नवाज़ उनजो फ़र्ज़ंद आहे, अॼु असां सां गॾु आहे। असांजी ख़ुशबख़्ती आहे, ॾाढो सुठो ॻाए थो, सुरीलो फ़नकार आहे ज़ाहिद हुसैन, उनखे बि वेलकम चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो, लख थोरा तव्हांजा। महिरबानी। ऐं उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु हूंदो आहे। उस्ताद साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अॼु सफ़ा माना ईअं नए स्टाइल में नओं पंहिंजे फ़न में त उस्ताद आहियो न साईं। किथे ॾुखियो कमु आहे सर, बाबा हर माण्हू उस्ताद आहे, ईअं त ॻाल्हि न पुछा कयो। मूंखे 2-3 माण्हुनि चयो आहे वॾो उस्ताद आहे। सुबुह सुबुह तव्हां मूंखे हिकिड़े अमराज जो वॾो उस्ताद आहे यार, मां हाणे उस्ताद आहियां। तव्हां लॻो बि था लॻो बि था, स्टाइल तव्हांजो ॿुधायो। वॾी महिरबानी, लख थोरा तव्हांजा। तव्हां प्रोग्राम में आहियो। सो डॉक्टर साहब असां गॾु आहे। तव्हांजे ज़हन में को सुवाल आहे त पहिरियां तव्हां पुछा कयो। लेडीज़ फर्स्ट अॼुकल्ह मां इहो चवंदो आहियां। जी महिरबानी। जी डॉक्टर नवीन, ठीकु आहियो तव्हां? अलाह साईं असां NICBD नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिजीज़िस, त इन जे बारे में तव्हां असांखे कुझु ॿुधायो। अच्छा, NICBD अॼु खां 5 साल पहिरियों टोटली डिफरेंट हो। तव्हांखे बि या ॿार खे जेको सिंध में रहे थो या पाकिस्तान थ्रू आउट पाकिस्तान जिते माण्हू रहनि था, NICBD नालो छो मशहूरु थियो? हिकिड़ो रोल मॉडल खणी आयो असांजा जेका डायरेक्टर आहिनि प्रोफेसर डॉक्टर नदीम कमर, माना चेस्ट पेन यूनिट। हाणे तव्हां ॾिठो हूंदो कराची में ई तक़रीबन मुंहिंजे लाइ 8 खां 12 चेस्ट पेन यूनिट आहिनि। मलीर में आहे, शाह फैसल कॉलोनी में आहे, हुते माना पेशेंट जीअं हार्ट अटैक जो पेशेंट अगरि अचे थो, हॉस्पिटल ज़ाहिर कराची एतिरो वॾो शहर आहे, हर माण्हू त NICBD नथो पुॼी सघे ऐं अनफॉर्चुनेटली अहिड़ा हॉस्पिटल आई कोन्हनि जेको हार्ट अटैक खे फ़ौरन डायग्नोस करे सघनि। त चेस्ट पेन यूनिट खोलण जो मक़सदु इहो हो कि भाई हुते फर्स्ट एड मिले, ECG थिए ऐं अगरि एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी ज़रूरत आहे त फ़ौरन उहो NICBD शिफ्ट थिए। नंबर 2 ॿियो कॉन्सेप्ट इहो खणी आया कि कराची में पहिरियों हिकिड़ो हो सॼो बर्डन हो पूरे सिंध जो प्लस पूरे पाकिस्तान जो, त उहो बर्डन अकोमोडेट न पियो करे सघूं। त हिननि आइडियो सोचियो कि हर 90 मिनट्स ते तक़रीबन हिकिड़ो एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी यूनिट NICBD जे नाले सां खोलियो वञे। त हाणे अलाह साईं जा अहसान आहिनि हिते, माना तव्हां हितां कराची खां निकिरो टंडो मोहम्मद खान, हैदराबाद, सेवण, मिठी, खैरपुर, सखर, लाड़काना,
ऐं हिते लियारी में हर जगह NICVD जा हिकिड़ो सैटेलाइट सेंटर्स आहिनि जिते फ्री ऑफ कॉस्ट एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी थिए थी। माना हिकिड़ी रोल मॉडल हो जेको हाणे दुनिया ऑप्ट करे थी। माना असांखे हिननि जी एप्रिसिएशन मिली अमेरिका मां UK मां कि हीउ जेको रोल मॉडल आहे वॾो ज़बरदस्त आहे। तव्हां ॿाहिरि मुल्कनि में अस्पताल ॾिठा हूंदा, हिकिड़ो अस्पताल हूंदो या हुनजी ब्रांचिस हूंदी ॿिए सिटीज़ में। हिननि ब्रांचिस खोलियूं लेकिन अहिड़े नमूने खोलियूं कि सिंध में जिते बि अल्लाह न करे कंहिंखे हार्ट अटैक थिए थो त हुनजी एंजियोग्राफी जे ज़रिए ज़िंदगी बचाए सघिजे। सही, तव्हां चयो कि डायग्नोस न थींदो आहे, फ़ौरन वठी वञो कॾहिं हॉस्पिटल में, त उन जे बारे में चवंदमि कि वार्निंग साइंस या सिम्टम्स छा आहिनि? वॾो सुठो सवाल आहे। हिन में पेशेंट जेको आहे फील कंदो आहे कि हुनखे सीने में सूर थो थिए, या दिलि जी धड़कन घटि या वधे थी, या साह में तकलीफ़ थी थिए। हीअ 3 वार्निंग साइन आहिनि बेसिकली जिते माण्हू खे जेका चवंदा कि हा यार हाणे कन खड़ड़ थियण वजनि कि असांखे हॉस्पिटल जी तरफ़ रश करिणो हुजे। त बेसिकली हीअ 3 साइन्स आहिनि। अगरि ख़ुदा न ख़ासा कंहिंखे इहे अलामात आहिनि तो फ़ौरन हॉस्पिटल रश करे। पोइ बेशक उहो अगरि हार्ट अटैक न बि हुजनि एटलीस्ट रूल आउट थी वेंदो, कंहिंजी ज़िंदगी बचाए सघिजे। सही, माना हिकु त सीने में सूर थिए, सीने में सूर थिए, ॿियो छा ॿुधायो? दिलि जी धड़कन वधीक या घटि जेकी पहिरियों तव्हांखे कॾहिं महसूसु न थी। ब्लड प्रेशर माना मामलो आहे? हा, ब्लड प्रेशर बि, क्योंकि ब्लड प्रेशर माण्हू पंहिंजो नथो चेक करे। अनफॉर्चुनेटली असां वटि अवेयरनेस कोन्हे सभिनि वटि ब्लड प्रेशर, हालांकि अॼुकल्ह ऑटोमेटिक अचनि था ब्लड प्रेशर मशीनूं, पर अनफॉर्चुनेटली अञा बि हेतिरी अवेयरनेस कोन्हे सभिनि माण्हुनि वटि कोन्हे। अॼुकल्ह त तव्हांखे ख़बर आहे महांगाई जो एतिरो दौरु आहे, माण्हू खाणी अफोर्ड नथो करे सघे अनफॉर्चुनेटली। ऐं टियों जेको आहे उहो जेको साह मुंझण, साह जो मुंझे थो, त हीअ 3 अलामात जॾहिं बि हुजनि एटलीस्ट भले नॉर्मली छो न हुजे, कॾहिं कॾहिं माण्हू चवंदो आहे कि मूंखे तेज़ाबियत थिए थी, हार्ट अटैक के मिस थी वेंदा आहिनि, त एटलीस्ट पंहिंजे डॉक्टर हिकु दफ़ा विज़िट ज़रूरु कनि, एटलीस्ट रूल आउट थी वेंदो, पोइ माण्हू आराम सां। दिलि जी धड़कन तेज़ थी वञे या जेकॾहिं घटि थी वञे त पोइ छा मामलो आहे? अच्छा, हार्ट अटैक जंहिंमें थींदा कॾहिं कॾहिं धड़कन तेज़ थी वेंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं घटि थी वेंदी आहे, माना लो ऐं हाई जो मसलो। बिल्कुलु। त असां मेडिकल टर्मिनोलॉजी में हिनखे टैकीकार्डिया ऐं ब्रेडीकार्डिया, ब्रेडीकार्डिया माना हार्ट रेट नॉर्मल खां घटि हुजे, टैकीकार्डिया हार्ट रेट नॉर्मल खां वधीक हुजे। अच्छा, जॾहिं घटि हुजे त माण्हू बैटरी हणंदो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी कि मथे में बैटरी लॻी वई, जंहिंजो हार्ट रेट मुसलसल घटि रहंदो आहे, रिवाइव न करे सघंदा आहिनि। ऐं जेके वधीक थींदो आहे त असां गोरियूं ॾींदा आहियूं ताकी हू कंट्रोल में रहे। त हीअ बि हार्ट अटैक जी हिकिड़ी अलामात में आहिनि कि माण्हुनि जी दिलि जी धड़कन वधे थी या घटिजे थी। अच्छा, अहिड़ी कैफ़ियत में मरीज़ खे कीअं खणी वञिजे, थोरो इहो ॿुधाइजो, छो त के माण्हू चवंदा आहिनि त मरीज़ खे पंधु न कराइजे, फौरी तौर ते कंहिं सही तरीक़े सां खणिजे। बहितरीनु। अच्छा, असां वटि अनफॉर्चुनेटली एतिरी अवेयरनेस कोन्हे। ख़ुदा न ख़ासा कंहिंखे हार्ट अटैक थिए थो या कोई बि थिए थो, तव्हां ॾिसो माण्हुनि खे एम्बुलेंस जा नंबर यादि कोन्हनि। हाणे तव्हां अगरि मूंखां अमेरिका जो 911 भई फ़ौरन तव्हांखे वञे, इवन कि पंजाब में बि 1122 हिकिड़ी सर्विस आहे। असां वटि हिते जेकी सर्विस आहे उहा शायदि चीप आहे या ईदी वारा ॾियनि था। अच्छा, जॾहिं माण्हुनि खे थिए हिकिड़ो त पंहिंजे मोबाइल में एमरजेंसी नंबर सभु हुजनि एम्बुलेंस जा। सेकेंड, अगरि तव्हांखे लॻे थो अलामात आहे, हुनखे मूव न करायो, वेट कयो एम्बुलेंस जे अचण जो। हिकु डिस्प्रिन माण्हू ॾेई सघे थो, जेकी एस्प्रिन 300 मिलीग्राम जी टैबलेट थींदी आहे, उहो माण्हू हा चबाए, हुनखे भई पेशेंट खे चओ चबाइनि ऐं एम्बुलेंस जो वेट कनि। वधीक सूर थिए त हिकिड़ी ज़बान जे हेठां रखण वारी गोरी ईंदी आहे, हू माण्हू मैक्सिमम 3 वठी सघे थो, हर 5 मिनट जे वक़्त में मैक्सिमम 3, हिन खां वधीक न। बसि पोइ तव्हां हॉस्पिटल जे वञण जो इंतज़ारु कयो। डिस्प्रिन हिकिड़ी जादुई गोरी आहे। हिन में जेकी स्टडीज़ थियूं आहिनि अमेरिका में या यूरोप में, हुननि चयो आहे कि 15 खां 20% माण्हू जेके डेथ आहे घटि कंदो आहे अगरि फॉरन डिस्प्रिन ॾेई वञे त। अच्छा, उन मतिलबु घर में रखणी खपे डिस्प्रिन असांखे ज़रूरु। अॼुकल्ह त ॾिसो था हालात, त इहे मसइला वधी विया आहिनि। डॉक्टर साहब, मूंखे इहो ॿुधायो त असांखे आम जेको आहे सो माण्हू जेको गर्भभाती आहे, मरीज़ जे गर्भभाती कीअं ख़बर पए त हिन ब्लड प्रेशर लो आहे या हाई आहे, त डिस्प्रिन लो ऐं हा ॿिन्ही में ॾेई सघिजे? हा, अगरि हार्ट अटैक जा अलामात जा साइन आहिनि त डिस्प्रिन ॿिन्ही में ॾेई सघिजे थी। हा, प्रोवाइडिंग द फैक्ट के तव्हांखे लॻे कि यार हार्ट अटैक वारा ई साइन आहिनि, माना जीअं तो 3 अलामात बेसिकली ॿुधाया त इहे आहिनि, त हुनमें तव्हां लो हाई में न घबरायो। हिन चक्कर में ज़्यादा नॉर्मल माण्हू न पवंदो। डिस्प्रिन ऐं तव्हांखे चऊं कि मॉर्टेलिटी बेनिफिट आहे, माना मरण सां बचाए थी, हीअ जादुई मेडिकेशन आहे। त हीअ त एटलीस्ट हार्ट अटैक वारे पेशेंट खे ॾियणी आहे। सही, माना घटि में घटि माण्हू अस्पताल ताईं ओके जी पोजीशन, ओके जी पोजीशन, उते पहुची करे पोइ अलाह ख़ैर करे त पोइ ज़रा पोइ डॉक्टरनि जे हथ आहिनि, पोइ अलाह साईं जंहिंखे ज़िंदगी ॾिनी उहा एंजियोग्राफी। सबब कहिड़ा आहिनि हार्ट अटैक जा, छो थींदो आहे? अच्छा, हिन में डिप्रेशन आहे, मामला ॿिया आहिनि, छा आहे? हा, 2 फैक्टर्स आहिनि। हिकिड़ा फैक्टर्स जेका माण्हू अवॉइड करे सघे थो, हिकिड़ा फैक्टर्स आहिनि जेके माण्हू अवॉइड नथो करे सघे। फॉर एग्जाम्पल, कंहिं वालिद साहब खे या वालदा खे हार्ट अटैक आहे त हू तव्हांजी फैमिली हिस्ट्री पॉज़िटिव आहे, हुनमें तव्हांखे एक्स्ट्रा कॉन्शियस रहणो आहे। माना अगरि वालिद साहब खे 55 एज खां घटि में थियो आहे, वालदा खे 60 या 65 एज घटि में थियो आहे हार्ट अटैक, त तव्हांजी फैमिली हिस्ट्री वॾी पॉज़िटिव आहे, मुरुसी थी सघे त हुनमें तव्हां कुझु नथा करे सघो। एहतियात त करे सघो था, लेकिन गॉड फॉरबिड जेकी फैमिली हिस्ट्री पॉज़िटिव आहे तव्हां कुझु नथा करे सघो। सही। या कुझु जीन्स आहिनि जेका हलंदा अचनि था। हा, जेका फैक्टर्स माण्हू अवॉइड करे सघे थो, जीअं माण्हू हेल्दी लाइफ स्टाइल अपनाए, ऑयल जो घटि खां घटि इस्तेमालु करे, नमक जो इस्तेमालु, लूण जो घटि खां घटि इस्तेमालु करे, वॉक वधीक करे, एटलीस्ट 1/2 कलाक डेली करे,
ॿिया फैक्टर स्मोकिंग टोबैको जेको इहे सॼी पान नसवार सुपारी ही सभु अवॉइड करे सही सही त ही ॿाहिरि जी होटलिंग ही माण्हू अवॉइड करे त ही सुठी चीज़ूं आहिनि जेकी माण्हू बचाए सघे थी हार्ट अटैक खां अच्छा ॿियो अॻ में ॿुधंदा हुआसीं त हार्ट अटैक वॾी उमिरि जे माण्हू खे थींदो हाणे त नौजवाननि खे बि थिए थो अनफॉर्चुनेटली तव्हां पहिरियों चवंदा हुआसीं त 40-50 हाणे झूनो आहे वीचारो तंहिंजे करे हार्ट अटैक ॿी सूरत हाल आहे अच्छा ॿई हिकिड़ो माण्हू चवंदा की हिकिड़ो एल्डरली में थिए थो वॾी एज में थिए थो ॿियो वरी वॾनि माण्हुनि जी बीमारी आहे हालांकि हाणे हीअं बिल्कुलु कोन्हे छो क्योंकि तव्हां ॾियो पिछले 10 खां 20 सालनि में लाइफ स्टाइल सॼो चेंज थियो आहे कीअं तव्हां ॿाहिरि जो खाइणु सभिनी शुरू कयो आहे एक्टिविटीज़ बिल्कुलु ज़ीरो थी वियूं आहिनि सभिनी जे हथ में मोबाइल इलेक्ट्रॉनिक गैजेट्स आहिनि त ॿाहिरि त वञनि ई नथा फिज़िकल एक्टिविटी बिल्कुलु ज़ीरो आहे त हिन वजह सां हाणे यंग एज में बि हार्ट अटैक वधीक थो थिए अच्छा माना रेशो वधी वियो आहे रेशो वधी भला इहो मूंखे ॿुधायो त हार्ट अटैक औरतुनि खे छो न थींदो आहे थींदो आहे छो न थींदो किथे केस घटि हूंदा आहिनि सभु हा कंपैरेटिवली मेल्स खां फीमेल जो रेशो घटि आहे मां त न ॿुधो आहे कॾहिं पर तव्हांजो रेशो घटि आहे ठीकु आहे हा न आहे ज़रूरु पर घटि आहे वुमेन जेकी प्री मीनोपॉज़ल आहिनि त हुननि में रेशो घटि आहे हुन खां पोइ तक़रीबन इक्वल थो थी वञे पर अनफॉर्चुनेटली हाणे जेको लाइफ स्टाइल वुमेन्स अपनायो आहे इवन की वेस्टर्न कंट्रीज़ में असां वटि बि स्मोकिंग बि ॿाहिरि जो खाधो बि हिननि में बि हार्ट अटैक हाणे वधंदा वञनि हा लेकिन अञा बि कंपैरेटिवली मेल्स खां फीमेल्स में घटि सही 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 अच्छा भला एंजियोग्राफी कहिड़ी कंडीशंस में थींदी आहे अच्छा एक्यूट हार्ट अटैक जी कंडीशन में त एंजियोग्राफी असां स्ट्रेट अवे कंदा आहियूं ऐं जीअं तव्हांखे ॿुधायो असांजो जेको रोल मॉडल आहे NICVD जो कि हर 90 मिनट्स में पेशेंट पहुचे तव्हांजे अस्पताल में ऐं 90 मिनट में हुनजी शरियान खुली वञे एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी थी वञे त एक्यूट हार्ट अटैक जे पेशेंट में असां वेट न कंदा आहियूं अच्छा कुझु कंडीशन अहिड़ी आहिनि जंहिंमें 24 कलाक 48 कलाक वेट करे सघिजे थो हा त माना नंढो हार्ट अटैक जंहिंखे चइबो आहे हुन में माण्हू वेट करे सघे थो हुन में असां कंदा ज़रूरु आहियूं पर असां पहिरियों जेको प्रायोरिटी ॾींदा आहियूं एक्यूट हार्ट अटैक जे पेशेंट पोइ एंजियोग्राफी ऐं एंजियोप्लास्टी में छा डिफरेंस आहे अच्छा वॾो सुठो सवाल आहे माण्हू अक्सर पुछंदा आहिनि की हिन में छा फ़र्क़ु आहे एंजियोग्राफी हिकिड़ो डायग्नोस्टिक टेस्ट आहे माना हिकिड़ी तशख़ीस थींदी बीमारी जी की हीअ शरियान बंदि आहे या न आहे बेसिकली असां हितां मैक्सिमम हथ सां कंदा आहियूं या त टंग जा कंदा आहियूं हितां शरियान मां पेशेंट जाॻंदो हूंदो आहे हितां हल्को सो कैनुला टाइप हिकिड़ो लॻंदो आहे वायर वेंदी आहे दिलि ताईं मशीन पंहिंजा तस्वीरूं वठंदी आहे जीअं CT स्कैन MRI में तस्वीरूं वठंदी आहे हू वठंदी आहे हुते असांखे ख़बर पवंदी आहे की भई हाणे जेको आहे हिन में शरियान बंदि आहे पोइ असां स्टंट तव्हां ॿुधो हूंदो जंहिंखे नॉर्मल ज़बान में छलो चवंदा आहियूं हू खणी वेंदा आहियूं हुन शरियान खे हुते खोले करे हुते फिक्स करे सघंदा आहियूं हुनखे चइबो आहे एंजियोप्लास्टी माना एंजियोग्राफी इज़ अ डायग्नोस्टिक टेस्ट हूअ तशख़ीस कंदी आहे एंजियोप्लास्टी हुनजी ट्रीटमेंट आहे मरीज़ एंजियोग्राफी सां ठीकु थी सघे थो एंजियोग्राफी सां रुगो ख़बर पई सघे थी एंजियोप्लास्टी छलो चओ था त उहो हुते सेट थिए थो दैट्स एंजियोप्लास्टी हू एंजियोप्लास्टी अच्छा सही सही एंजियोग्राफी खां पोइ 3 जेका आहिनि असां वटि रास्ता आहिनि या त बिल्कुलु नॉर्मल अचे थींदो आहे हू बिल्कुलु सही आहे पेशेंट घर वञी सघे थो दवाऊं ते या त एंजियोप्लास्टी थिए या बाईपास से ही 3 थी सघे थो बाईपास माना आख़िरी मरहलो आहे जेको सफ़ा कंडीशन सीरियस हुजनि न हीअं कोन्हे जीअं ॾिठो वियो आहे की कुझु कंडीशन में अहिड़ी आहे की तव्हां अगरि एंजियोप्लास्टी कंदव या बाईपास कंदव त कंहिंजो वधीक फ़ाइदो आहे त पोइ करे जॾहिं 3 शरियानूं ब्लॉक हूंदियूं आहिनि या दिलि जी हिकिड़ी मेन शरियान आहे कॾहिं कॾहिं त हुनखे बाईपास बेसिकली माना जीअं असां वेंदा आहियूं की भाई रोड तां हिकिड़ो ॻोठु बाईपास करिणो आहे त बेसिकली मेन शरियान खे बाईपास करे हिकिड़ी ॿी शरियान हणंदा आहियूं त जॾहिं 3 शरियान खे वधीक हुजे या ब्लड प्रेशर जो मरीज़ हुजे या स्मोकिंग कंदो हुजे त हुननि में ॾिठो वियो आहे की बाईपास वधीक सुठो ऑप्शन आहे बनिस्बत एंजियोप्लास्टी जी सही सही हा न त हुनमें बि एंजियोप्लास्टी करे सघूं था लेकिन जेको वधीक फ़ाइदेमंद हुजे उहो ई आहे सही सही माना केतिरो माना जेकॾहिं ख़तरे जो मरीज़ थी सघे थो हिकु वाल बंदि हुजे 2 वाल या कंडीशंस केतिरियूं माना ख़तरनाक किथे हूंदियूं अच्छा मौज़ा हिकिड़ो वाल बंदि हूंदो आहे माण्हू हलंदा आहिनि चवंदा आहिनि ख़ैर छॾेसि अच्छा मौज़ा थींदा आहिनि असां 3 वालनि सां बि मरीज़ हलंदा चलंदा ॾिठा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं असां वटि जेके एक्यूट हार्ट अटैक जा पेशेंट हूंदा आहिनि हिकिड़ी शरियान बंदि हूंदी आहे लेकिन अनफॉर्चुनेटली उहा सेव न थी सघंदा आहिनि त हुनमें इहा आहे की दिलि में जेकी बेसिकली 3 शरियानियूं हूंदियूं आहिनि सप्लाई करण में खाॿे हथ ते 2 सिधे हथ ते हिकिड़ी खाॿे हथ ते 2 जेके लेफ्ट एंटीरियर डिसेंडिंग हिकिड़ी आर्टरी हूंदी आहे हू दिलि जे 50 से 70% डिसीज़ खे सप्लाई कंदी आहे हू गॉड फॉरबिड्स एक्यूट बंदि थिए त हुनमें पेशेंट जी जान खे ख़तरो हूंदो आहे त हुनमें सभिनी खां वधीक फ़ाइदो अगरि हुन शरियान खे माण्हू 90 मिनट जे अंदरि जीअं हॉस्पिटल में अचे थो या जंहिंजे सीने में सूर थिए थो 12 कलाक खां 24 कलाक जे अंदरि खुली थी वञे त हुन मरीज़नि खे फ़ाइदो थींदो वरी हुनमें जान बचाए सघे बाक़ी ही डिमार्केशन करणु वॾो मुश्किल आहे की जंहिंजी 3 शरियानूं बंदि आहिनि हू पहिरियों मरंदो अला न करे या जंहिंजी हिकिड़ी शरियान बंदि आहे हीअ चवणु थोरो मुश्किल आहे लेकिन जेकी मेन आर्टरी आहे हू बंदि थिए त हुनमें वधीक चांसिस 3 शरियानूं 4 वाल आहिनि केतिरा आहिनि अच्छा 3 वैल्व आहिनि अच्छा वैल्व बेसिकली असांजे टर्मिनोलॉजी में लेमैन में वैल्व चवंदा आहिनि पर असां जेका डॉक्टर शरियानूं चवंदा आहिनि आर्टरीज़ जीअं थींदियूं आहिनि उहे आहिनि दिलि में बि वैल्व हूंदा आहिनि जीअं मोटर में वैल्व हूंदा आहिनि की पोइतां जेको आहे रतु न वञे अॻियां जी तरफ़ डायरेक्शन में फ्लो करे वैल्व डिफरेंट स्टोरी माना जीअं कहंदो आहे की वञो वैल्व चेंज कराए छॾियो त हू अलॻि चीज़ आहे बाक़ी नॉर्मल ज़मान में जीअं असांजा लेमैन आहिनि हू वैल्व ई चवंदा आहिनि शरियानुनि खे असां पोइ शरियानूं चवंदा आहियूं माना टोटल 3 आहिनि टोटल 3 आहिनि
पोइ कंहिंजो ॿुधंदा आहियूं ॿ कमु नथियूं करनि हिकु, पोइ उहे बि सही सर्वाइव करे वेंदा आहिनि। अच्छा, डिपेंड करे थो, ॾिसो डिपेंड करे थो कि केतिरी बंदि आहे। असां एंजियोप्लास्टी नॉर्मली अगरि शरियान 70% खां वधीक बंदि हुजे हुनमें कंदा आहियूं। 40, 50, 60% ताईं बि पेशेंट खे दवाउनि ते रखंदा आहियूं। छो हिन में ॾिठो वियो आहे कि अगरि तव्हां 40-50% खे स्टंट हणो था त हुनजो जेको बेनिफिट आहे ओतिरो ई आहे जेतिरो दवाउनि सां आहे। त अंटिल 70 खां वधीक बंदि न हुजे असां हुनमें स्टंट न हणंदा आहियूं। सही। पोइ जेको पेशेंट आहे हिनजो उनखे छा केयर करणी खपे, हुनजी फैमिली खे टेंशन डिप्रेशन खां परे रखिणो खपे? टेंशन डिप्रेशन खां त नॉर्मल माण्हू बि परे रहनि। अनफॉर्चुनेटली जेके हार्ट अटैक थींदो आहे त हू सफ़ा बिल्कुलु जेको न केयर जी हिकिड़ी एक्सट्रीम स्टेज ते अची वेंदो आहे। माना फैमिली जो लूण बि छॾाए सघंदी आहे, हुनजो ऑयल बि छॾाए सघंदी आहे, हर चीज़ केयर, त हू अञा वीक थी वेंदो आहे। त असांजी गुज़ारिश आहे कि डॉक्टर वटि विज़िट कनि, डॉक्टर जेको ॿुधाए थो छा खाइणो आहे छा न खाइणो आहे। अच्छा, माण्हू खीर बंदि करे सघंदा आहिनि, खीर असां कॾहिं बंदि न कंदा आहियूं। असां चवंदा भई मलाई हटाए करे तव्हां नॉर्मल खीर पी सघो था, स्किम मिल्क पी सघो था, दही बग़ैर मलाई जे हू तव्हां इस्तेमालु करे सघो था। ऑयल जेको मुनासिब घर में आहे, तरियल शयूं न, समोसा पकोड़ा या बेकरी आइटम न, नॉर्मल शयूं तव्हां खाई सघो था। चांवर बॉयल खाई सघो था। हा, हीअं नथो चवां बिरयानी खाओ, हीअं नथो चवां निहारी खाओ, हीअं नथा खाई सघो जो हार्ट अटैक वारो पेशेंट आहे। जी जी, दिलि जो मरीज़ म्यूज़िक त ॿुधी सघे थो न? म्यूज़िक साईं बिल्कुलु ॿुधी सघे थो। म्यूज़िक त रूह जी ग़िज़ा आहे, हर माण्हू ॿुधी सघे थो। असां ॿुधूं भला कलाम ॿुधूं ज़ाहिद हुसैन असां गॾु आहे। ज़ाहिद साईं वाह वाह कयो। खुदा का नूर है शह मशरक़ैन ज़िंदा है, नबी के चैन के जीवन का चैन जिंदा है। हुसैन जिंदा है अल्लाह की जिंदगी बनकर, अगर खुदा है तो समझो हुसैन जिंदा है। मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले। दामन हुसैन इब्ने अली, दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले। दामन हुसैन इब्ने अली, दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले। क्यों भागती हो ठहर जा, आने को है अली। क्यों भागती हो ठहर जा, आने को है अली, आने को है अली। या अली ए मौत जरा हिम्मत से काम ले, ए मौत तू
हिम्मत से काम ले, दामन हुसैन इब्ने अली, दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले। हिम्मत से काम ले, ए मौत तू भी सुन जरा, हिम्मत से काम ले, दामन हुसैन इब्ने अली, दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले। ठहर जा आने को है अली, क्यों भागती हो ठहर जा आने को है अली, आने को है अली अली, ए मौत तू भी सुन जरा, हिम्मत से काम ले, ए मौत तू भी सुन जरा, हिम्मत से काम ले, दामन हुसैन इब्ने अली, दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले, दामन हुसैन इब्ने अली, दामन हुसैन इब्ने अली का जो थाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले, मुश्किल की क्या मजाल भला उसका नाम ले। वाह साईं वाह, ज़बरदस्त कलाम ॿुधोसीं।
सो हिकिड़ी नंढी साई वठूं पाण शाज़िया जी वठूं जी जी ज़रूरु नंढी साई वठूं त कालीन मुंहिंजो असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदी तव्हां असां सां गॾु आहियो तव्हांजी महिरबानी तव्हां टेलीफोन बि करे सघो था शाज़िया ऐं मूंसां ॻाल्हाए बि सघो था मौज़ महिमान खां को सुवाल बि करे सघो था ज़ाहिद हुसैन साहिबु असां सां गॾु आहे ॾाढो सुठो रागी हुनखे असां ॿुधोसीं थोरी देरि में वरी ॿुधूं था उनखां सुठो को कलाम पर इन खां पहिरियां वरी कचहरी कयूं सकारती NICVD जो कमु छा आहे NICVD कहिड़े तरीक़े सां रन करे पियो खोड़ सारा सुवाल शाज़िया जे ज़हन में आहिनि मूंखे चयो अथई त तव्हां चांहि पियो सुवाल मां पाण कयां जी शाज़िया जी डॉक्टर साहब NICVD जेको आहे उहो गवर्नमेंट जो इदारो आहे बिल्कुल अच्छा सिंध गवर्नमेंट जे अंडर फ़िलहाल ये कम करे तो अच्छा त उहा ये इन इदारे जे बारे में ॿुधायो कि अगर कोई पेशेंट अचे तो तव्हां उनखे कीअं था ट्रीटमेंट ॾियो कीअं तव्हां उनजो ख़्यालु रखो ॿियनि इदारनि खां अलॻि अच्छा हिते जेको प्रोसीजर आहे स्टार्ट फ्रॉम द बिगनिंग जेकी ECG या कैनुला बि लॻे थो टिल एंजियोप्लास्टी जेको 4 खां 6 लाख नॉर्मली प्राइवेट प्रोसीजर थींदो आहे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे अच्छा इवन के बाईपास जेको मुंहिंजे ख़्याल सां लखनि में थींदो आहे हू बि टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे न रुगो NICVD कराची में बल्कि हितां खां तव्हां सखर ताईं बि वेंदव त टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे अच्छा अच्छा रेवेन्यू हितां जनरेट माना बेसिकली असांखे सिंध गवर्नमेंट सपोर्ट कंदी आहे टोटली फ्री ऑफ कॉस्ट माना हिकिड़ो स्टंट जेको अमेरिका में हिकिड़े माण्हू खे लॻे थो उहो ई स्टंट हिते पाकिस्तान पे कराची में वेही करे स्टंट लॻे थो पोइ फ्री ऑफ कॉस्ट तव्हां एॾी फैसिलिटीज़ ॾियो था कि जीअं ॾियणी खपे प्राइवेट में अगरि इंसान पे करे वधीक थो वठे अच्छा मज़े जी ॻाल्हि आहे कराची त चल हिकिड़ो सिटी आहे मेट्रोपॉलिटन सिटी आहे लेकिन तव्हां अगरि टणोमत खान में बि वेंदव तव्हां हुनजी सफ़ाई सुथराई ॾिसी करे हैरान थी वेंदव अच्छा ऐं हीअं नथो चवां कि तव्हांजो को ऑफिशियल विज़िट हूंदो त सफ़ाई सुथराई तव्हां कहिड़े टाइम ते बि ईंदव राति 2 बजे ईंदव तव्हां हुनजी सफ़ाई ॾिसी करे हैरान थी वेंदा कि माना जेकी हिकिड़ी ऐं पाकिस्तान जे प्राइवेट हॉस्पिटल जी ॻाल्हि नथो कयां माना हिकिड़े अमेरिका यूरोप जे हॉस्पिटल खे तव्हां कंपेयर करे सघो था माना एतिरी ज़बरदस्त माशाल्लाह सां सफ़ाई सुथराई ऐं प्लस माना हर चीज़ डॉक्यूमेंटेड हर चीज़ जेको आहे उहो ॿाहिरां जो जेको स्टंट आहे या जेको कैथेटर्स आहिनि जेको ॿाहिरि ठहनि था हू असां पेशेंट्स खे लॻायूं अच्छा सुठी ॻाल्हि आहे इहे सभु शयूं इंटीरियर में बि आहिनि हर चीज़ माना हितां खां वठी करे सखर ताईं तमामु हिकिड़ो जेको मेन यूनिट हिते आहे इहो ई सॼी चेन असांजी हले थी सखर ताईं सुठी ॻाल्हि आहे थोरो स्टाफ जे बारे में ॿुधायो तरबियत याफ़्ता स्टाफ जेको आहे तव्हांजो कीअं डील करे थो ऐं केतिरो स्टाफ आहे जो फौरी तौर ते मरीज़ जी मदद करे सघे अच्छा वॾो ट्रेंड स्टाफ आहे जीअं ॿिया माना हिकु डॉक्टर जेतिरो ट्रेंड आहिनि हिते ओड़ा ई स्टाफ बि ट्रेंड आहे अच्छा एक्यूट एमरजेंसी में डील करण में हुननि जो को माना को सानी कोन्हे अच्छा मूंखे यादि आहे असांजो हिकिड़ो पेशेंट हो जंहिंजी 2 दफ़ा एंजियोप्लास्टी ऑलरेडी हिकिड़े ॿाहिरां हिकिड़े हितां प्राइवेट हॉस्पिटल में थियल हुई असां वटि जॾहिं हिते आयो त विदिन 90 मिनट जीअं असांजो गोल आहे या अमेरिकन हार्ट एसोसिएशन जो गोल आहे कि 90 मिनट मुंहिंजी शरियान खुली वञे त उहो ॾिसी उन हैरान थियो कि यार ऐं USA में बि वियमि हिते बि वियमि मुंहिंजी एतिरी जल्दी एंजियोप्लास्टी किथे बि न थी सघी छोकी ज़्यादा हुते पेमेंट जा इशूज़ आहिनि हर शइ हर को माण्हू को 4-5 लख त नथो खणी घुमे त हर चीज़ हिते फ्री ऑफ कॉस्ट थिए थी त जब उहो वॾो ख़ुशि थियो माना हिन सां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था कि हिकिड़ो जो ॿाहिरां इलाजु करायो हुजे हिते प्राइवेट हॉस्पिटल में इलाजु करायो जॾहिं हिते लैंड कयो क्योंकि उहो करीब हो हुनमें हार्ट अटैक हो हालांकि हुनजो प्लस माइनस हो बट हॉस्पिटल ॾिसी करे माहौल ॾिसी करे डॉक्टर्स जो इख़लाक़ ॾिसी करे स्टाफ जो इख़लाक़ ॾिसी करे हुन चयो कि हिते ई करायां थो माना हिन हिसाब सां तव्हां सम्झो कि सभु प्रोफेशनली ट्रेंड माण्हू सही अच्छा एतबार माण्हुनि जो आहे NICVD ते कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न ज़हनी हिकिड़ी कैफ़ियत अहिड़ी हूंदी आहे मरीज़ जॾहिं सफ़ा ज़िंदगी मौत जे ॿिवाटे ते हूंदो आहे उहो सम्झंदो आहे त सरकारी अस्पताल में मथां मुंहिंजी वावर सही नथी थिए प्राइवेट अस्पताल वञा 2-3 रुपया ख़र्च कयां त उहो बि मूं ॾे ध्यानु ॾींदा सरकारी लाइ ध्यानु ॾींदा अलाए न ॾींदा बाबा ठीकु आहे ठहियो त ठीकु आहे न त वियो त ठीकु आहे अच्छा इहो बि हिकिड़ो ज़हन में ईंदो आहे न अच्छा हीअ परसेप्शन आहे अञा बि आहे ऐं हीअ डिनाय नथो कयां पर जेका माण्हू विज़िट कया आहिनि उहे असांजा एम्बेसडर ठही विया आहिनि माना जीअं तव्हां विज़िट कयव तव्हां तारीफ़ कई त ॿियनि माण्हुनि जो यार हाणे साईं तारीफ़ कई हिकु दफ़ा वञणु माना हिकु त आहे बि मुफ़्त में पोइ बि माण्हू कॾहिं कॾहिं कीबाइनि था वॾी ॻाल्हि आहे न हिकिड़ो ECG बि तव्हां नॉर्मल कराइण वञो त 300 खां 500 रुपए जी नॉर्मल हिकिड़े हॉस्पिटल में थिए थी सही हिते जॾहिं माण्हू अचनि था ॾिसनि था इवन की कॉर्पोरेट सेक्टर जा बि माण्हू अचनि था ॾिसनि था सफ़ाई सुथराई त हू पोइ अॻियां पास ऑन कंदा कि यार न जहिड़ो गवर्नमेंट हॉस्पिटल ॿियनि जो परसेप्शन आहे NICVD जो परसेप्शन सही कॉल आहे बख्शापुर मां अली बख्श साहिब असां मुखातिब थियणु चाहे थो उन सां कचहरी कयूं भला पहिरियों अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम क्या हाल है बिल्कुलु ठीकु ठाक अली बख्श साहिब तव्हां कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जो करम है ठीकु आहे तव्हांजो प्रोग्राम मर्कज़ ज़बरदस्त लॻे थो वॾी महिरबानी साईं न कतोरा तव्हांजा ॿियो छा चवणु चाहींदव शाइरी ॿुधाइणो हुयो छा ॿुधणो हो साईं शाइरी ॿुधायो साईं ॿुधायो तड़पे तो बहुत पर वो मान नहीं पाए इस दिल की मोहब्बत वो जान नहीं पाए एक दिन चले जाएंगे इस दुनिया से तब वो कहेंगे लौट आओ हम तुम्हें पहचान नहीं पाए
वाह 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 ज़बरदस्त। वाह सही तो माना वाह इशारी ॿुधायो भाई तो माना सफ़ा अहिड़ी शायरी दिल चीर के देख तेरा ही नाम होगा सो कॾहिं ईअं दिल चीरे कंहिंजो नालो ताईं ॾिठो आहे ये जो शायरी जो कंदा आहिनि माण्हू कॾहिं कंहिंजो नालो अंदरि हूंदो आहे अच्छा नालो थी सघंदो छा हूंदो आहे अंदरि न नालो डॉक्टर पढ़ी वठंदो आहे पर असां जेको कॉन्सेंट फॉर्म साइन कराईंदा आहियूं न हुन ते ॿुधाइण जो जेको आहे उहो कोन्हे क्योंकि कॾहिं कॾहिं उहो ई नालो हूंदो आहे जेको ज़बान ते हूंदो आहे कॾहिं कॾहिं उहो नालो न हूंदो आहे इहो मज़ाक हुयो। अच्छा मज़ाक जे अलावा अहिड़ो कुझु बि कोन्हे पर माण्हू जेको कुझु करे थो जेका बि शरारत करे जेको मसइलो करे उहो दिलि ते छो माना इहो माना वज़न पवंदो आहे दिलि ते छाजे लाइ माण्हू रखंदा आहिनि यार इहो दिलि जो मामिलो आहे अच्छा वाकई स्ट्रेस थींदो आहे न? हा बिल्कुलु स्ट्रेस जॾहिं माण्हू वठंदो आहे जॾहिं बि ख़ुदा न ख़ास्ता ज़िंदगी में को टेंशन हूंदी आहे माण्हू स्ट्रेस वठंदो स्ट्रेस जो डायरेक्ट तालुक़ु आहे दिलि सां अच्छा हा ब्रेन सां बि आहे थोरो एडॉप्ट करणो आहे पर दिलि जेको आहे उहो एक्यूटली एडॉप्ट न करे ईअं सघंदो छो चवंदा आहिनि माण्हू त मुंहिंजी दिलि चयो त मां तव्हां सां मिलां ईअं बि चई सघे थो त मुंहिंजी अखि चयो मां तव्हां सां मिलां अच्छा मुंहिंजे नक चयो दिलि छो दिलि छो थी चए हाणे छा वो हिन लाइ कि दिलि को दिलि से राह होती है तो वो हिन वजह सां हिकिड़ो जेको माण्हुनि जी फीलिंग्स आहिनि उहो हार्ट टू हार्ट ट्रांसफर थींदी बिल्कुलु। हिन वजह सां इहो कॾहिं हरभरू हिकिड़ो कॉन्सेप्ट जोड़ियो वियो आहे ईअं आहे सही वाकई न बिल्कुलु आहे ॾिसो न तव्हां ॾिसो अगरि हार्ट अगरि तव्हां बॉडी मां कढी छॾियो त माण्हू जी जेको फीलिंग्स आहिनि उहे ख़तम थी थी माना मेन पुर्ज़ो माना Main दिलि पुर्ज़ो आहे heart आहे। दिलि वञे त माना माण्हू चर्चो हा हिकिड़ो वाहिद ऑर्गन आहे जेको तव्हां सां 24 कलाक थो कमु करे इवन तव्हां सुम्हा बि पिया आहियो तॾहिं बि 24 कलाक कमु थो सही करे सही सही माना जेसि ताईं ईअं हयाती चवंदा आहे आहिनि सुम्हिया पिया त दिमाग़ बि कमु कंदो आहे। अब कमु कंदो आहे माना तव्हांजो जेको लेवल ऑफ एक्टिविटी आहे उहो थोरो सो घटि थी वेंदो अगरि तव्हां सोचो नथा को कमु नथा कयो त तव्हांजो लेवल ऑफ एक्टिविटी पर हार्ट कंटिन्यूस 24 आवर्स हिकिड़ी पेस ते कमु कंदो मोटर ई हलंदी रहे थी। हलंदी रहे थी बिल्कुलु वाह वाह ख़ुदा जी कुदरत ॾिसो न माना जॾहिं खां माण्हू ॼाए तव्हां हीअ चवंदो सॉरी तव्हां हीअ चवंदो की चांहि न पीती आहे दिमाग़ हले नथो लेकिन कॾहिं थी न चयो चांहि न पीती आहे दिलि नथो हले त हीअ जेको आहे उहो क्योंकि कंटिन्यूस 24 आवर्स कमु कंदो हले। सही 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 माना दिलि जेकॾहिं बीठी थी वञे त पोइ माण्हू ख़तमु थो थी वञे बाक़ी दिमाग़ कॾहिं कॾहिं माण्हू इहो कमु नथो करे त वरी कंहिंजो हले थो कंहिंजो नथो हले वरी चवंदा आहिनि रेस्ट कर वरी थी सघे थो त हली पए सो इहो सिलसिलो आहे अच्छा NICVD जे हवाले सां तव्हां ॿुधायो त जेकी ॿियूं जेकी ब्रांचिस आहिनि उते जेको स्टाफ आहे त उते बि ईअं ई तकड़ में माण्हू खे या मरीज़ खे सहूलियतूं मुहैया थियनि थियूं कॾहिं कॾहिं हाणे ॾिसंदो न लाइनूं लॻियूं पियूं हूंदियूं आहिनि मरीज़नि खे सही नमूने सां ट्रीट न कयो वेंदो आहे हिते NICVD जी मूंखे एक्सपीरियंस न आहे त हिते छा आहे तव्हां ॿुधाईंदव उहो अच्छा जीअं प्राइवेट हॉस्पिटल थींदो तव्हांखे अपॉइंटमेंट मिलंदा आहिनि सही सही असां वटि बि सैटेलाइट सेंटर्स में अपॉइंटमेंट मिलंदा आहिनि असां कंहिंखे वेटिंग OPD जी ॻाल्हि कयां थो पोइ आउं अचां थो एक्यूट हार्ट अटैक OPD जी अपॉइंटमेंट ईंदा बाक़ाइदा माना मूंखे ख़बर आहे कि मुंहिंजो पेशेंट कॾहिं फॉलो करणु घुरिजे महीने में अचे 2 महीननि खां पोइ अचे या 3 महीननि खां पोइ अचे असां हुनखे बाक़ाइदा ई डेट ॾींदा आहियूं अच्छा त असां वटि को लाइनिन वारो चकर एटलीस्ट इंटीरियर सीन में कोन्हे तव्हांखे ख़बर आहे कि मुंहिंजो अॼु जी अपॉइंटमेंट आहे ऐं मूंखे हिन ॾींहुं अचिणो इहो कमु भलो अञा बि छो त माण्हू इंतज़ार खां इंतज़ार खां बची पवंदो सही कराची में थोरो सो आहे क्योंकि आबादी एतिरी वधीक आहे त अनफॉर्चुनेटली हुते जेको आहे शायदि फॉलोअप नथो थिए तॾहिं बि हिते अपॉइंटमेंट असां ॾींदा आहियूं हुननि सही खे सही बाक़ी एक्यूट हार्ट अटैक जे पेशेंट खे जीअं MNC में लैंड करे थो हुनखे को अपॉइंटमेंट ज़रूरत कोन्हे को कुझु कोन्हे फॉरन एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी में शिफ्ट थिए थो सही हा जेको घटि हार्ट अटैक थियो आहे हुनखे बि असां एडमिट रखंदा आहियूं कि भाई 24 या 48 कलाक में मुंहिंजी एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी सही सही हिकु कलाम तव्हांखे ॿुधायूं हाणे ज़ाहिद हुसैन साहिब ज़रूरु ज़ाहिद साहिबु ॾाढो सुठो रागी आहे हाणे जेको सिंध TV जो थीम सॉन्ग बि हलियो हुयो उहो शाइरी मूं कई हुई ज़ाहिद साहिबु ॻायो हुयो अच्छा माशाल्लाह त वाट सारी वलवलो सो हाणे साईं कहिड़ो कलाम ॿुधाईंदो कर मोहब्बत कुछ हासिल हो वई कर मोहब्बत कुछ हासिल हो वई हाँ कर मोहब्बत कुछ हासिल हो वई ओ तेरी उम्र 4 दिहाड़े हो थी सौदागर करिए सौदा थी सौदागर करिए सौदा जा जा हट पसारी हो यार मिले तम जी सा दोस्त मिले तम जी सा यार मिले तम जी सा दोस्त मिले तम जी सा यार मिले तम जी सा दोस्त मिले
करे बलरी सा, लोक करे बलरी सा, यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा, यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा। जहर पियाला मोहब्बत वाला, जहर पियाला मोहब्बत वाला, किस मिला कर पीसा, किस मिला कर पीसा, यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा, यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा। कर मोहब्बत कुछ हासिल हो गई, कर मोहब्बत कुछ हासिल हो गई, हाँ कर मोहब्बत कुछ हासिल हो गई, हो तेरी उम्र 4 दिहाड़े हो थी सौदागर करिए सौदा, थी सौदागर करिए सौदा, जा जाट पसारी हो। जहर पियाला मोहब्बत वाला, जहर पियाला मोहब्बत वाला, बिस्मिला करे पीसा, बिस्मिला करे पीसा, यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा, हो यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा। सचल साईं दरसैया दे आना, आना, ओ सचल साईं दरसैया दे, गोली बानी थी सा, गोली बानी थी सा, यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा, ओ यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा। लोक करे बलरी सा, लोक करे बलरी सा, यार मिले तम जी सा, दोस्त
यार मिले तुम जी सां, दोस्त मिले तुम जी सां। ॾाढो मज़ो आयो। हाणे इजाज़त मिले त मैं ब्रेक वठसां। जी हाँ वठो। नड़ी साई जो वक़्तु आहे मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। नड़ी साई खां पोइ मोटी आयासीं। डॉक्टर नवीन रॉय असां सां गॾु आहे। NICVD कराची में हूंदो आहे ऐं NICVD हवाले सां असांखे ॼाण बि ॾिए पियो। ॾाढो सुठो हुनजो किताब बि मार्केट में आयो आहे, डॉक्टरनि जे लाइ आहे, आम माण्हुनि जे लाइ न आहे। ईअं न आहे त इहो किताब पढ़ी वरी पाण ई ऑपरेशन शुरू कयो, ईअं कुझु बि न आहे। अहिड़ो कुझु थी सघे थो? किताब बि तव्हां भले ॾेखारे सघो था, हुनजो तारीफ़ बि कराए सघो था, छाजे बारे में आहे किताब इहो ॿुधाए सघो था। मां ॿुधाए छॾियो आहे। जी इहो एंजियोग्राफी ऐं एंजियोप्लास्टी जे बारे में आहे। डॉक्टर नवीन रॉय लिखियो आहे, जेको डेडिकेट कयो आहे इन्हनि पंहिंजी अम्मी अबू खे बि, पंहिंजी वाइफ खे, पंहिंजे ब्रदर सिस्टर, ॿारनि खे, सभिनि खे। ऐं हिन में कॉन्ट्रीब्यूटर्स आहिनि बिशाम कुमार, अविनाश ऐं इफ्तिखार अहमद, डॉक्टर सलमान, डॉक्टर जावेद। सही भला इहो किताब छो लिखियो साईं तव्हां? हिन जी ज़रूरत कहिड़ी पेश आई? डॉक्टरनि खे त उहो ई ख़बर हुई त कीअं थींदो आहे, असांजे लाइ लिखियो आहे त ॻाल्हि सम्झ में अचे। अच्छा वॾी मज़े जी ॻाल्हि आहे कि जॾहिं असां ट्रेनिंग में हुयासीं, ॿाहिरि जी किताबूं त आहिनि, बेतहाशा आहिनि ऐं सुठियूं किताबूं आहिनि, पर हिकिड़ो त टाइम फैक्टर असां वटि घटि आहे। असां चाहींदा आहियूं कि घटि खां घटि टाइम में वधीक खां वधीक पढ़ूं ऐं हुननि जी लैंग्वेज सम्झण में ऐं पंहिंजे माण्हुनि खे हिकिड़ी आसान ज़बान में ॿुधाइण में वॾो फ़र्क़ु आहे। माना हू किताब असांखे पढ़ण में थोरो टाइम लॻंदो ऐं पोइ हिते कमी महसूसु थी कि यार पंहिंजी लोकल किताब किथे आहे, हर चैप्टर ते, हर सब्जेक्ट ते आहे, हिते छो कोन्हे। पर जॾहिं डाटा सर्च कयो त पाकिस्तान जी का किताब ई न हुई। पोइ हुतां ख़्वाहिश जागी कि न यार हिकिड़ी अहिड़ी किताब लिखिजे जेको मूंखे बि फ़ाइदो ॾिए, मुंहिंजे कुलीग खे बि फ़ाइदो थिए। पोइ हुतां इहो आइडियो आयो। पोइ हिन किताब खे तक़रीबन 2-2.5 साल लॻा कंप्लीट करण में, क्योंकि सॼी रिसर्च हुई। हिकिड़ी क्रेडिबिलिटी थींदी आहे माण्हुनि जी कि हिन में जेकी लिखी शइ आहे उहा हर चीज़ परफेक्ट हुजे, सही हुजे, त पोइ हिन लाइ इहा किताब लिखण जी ज़रूरत महसूसु। सही सही बाबा। पोइ हिन मां फ़ाइदो वठनि था असांजा डॉक्टर दोस्त। अलाह साईं जा वॾा अहसान आहिनि। हिन जी जेकी लॉन्चिंग सेरेमनी थी उहो NICVD में थी, जंहिंखे हेड कयो असांजे जेको डायरेक्टर आहे प्रोफेसर डॉक्टर नदीम कमर, वॾे पैमाने ते थी, जंहिंमें तमामु प्रोफेसर ऐं सभु फैकल्टी इनवाइटेड हुया। पोइ वरी मुख़्तलिफ़ जिते जिते सिंध में सेटअप आहे कार्डिक जो, हुते असां लॉन्चिंग सेरेमनी ऐं डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी कई। अलाह साईं वॾा अहसान आहिनि। न रुगो पाकिस्तान में, वरी पंजाब वारे दोस्तनि, KPK वारे दोस्तनि, बलोचिस्तान वारे दोस्तनि हुतां वरिता। ॿाहिरि बि हिन महिल ताईं 4 मुमालिक में असां डिस्ट्रीब्यूट करे चुका आहियूं, जंहिंमें अमेरिका, यूरोप आहे, शाम आहे ऐं नेपाल आहे। अच्छा माशाल्लाह। पोइ हे तव्हां ॿुधायो कि पहिरीं किताब आहे पाकिस्तान जी पहिरीं किताब आहे। अच्छा पोइ एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी जीअं हिते ॿाहिरि केतिरे हिन कॉस्ट में थींदी आहे, तव्हां NICVD हिन में केतिरो डिफरेंस आहे हिन में पैसनि में? अच्छा पैसनि में डिफरेंस तॾहिं हुजे जॾहिं असां कुझु चार्ज कयूं। असां फ्री ऑफ कॉस्ट कमु कंदा आहियूं, टोटली फ्री ऑफ कॉस्ट, 90 to 95%। 5% पोइ बि अञा प्राइवेट केसिस थियनि था, जेको ज़ाहिर मुतमइन न आहे या जेको चए थो कि मूंखे प्राइवेटली कराइणो आहे, लेकिन NICVD में प्राइवेट बि दाख़िल थी सघे, प्राइवेट दाख़िल थी सघे बिल्कुलु, लेकिन हुनजो रेशो तमामु घटि आहे। माना 90 to 95% फ्री ऑफ कॉस्ट थींदो आहे कमु। जी जेकी सरहदी वारा आहिनि उहे चवनि था त भले प्राइवेट हुजे, ज़ाहिर आहे त कुझु NICVD खे फ़ाइदो पइजी वञे। इहो अच्छा असांजो जेको डायरेक्टर आहे हुन चीज़ खे डिस्करेज कंदो आहे कि यार न जेका असां वटि आहे, अलाह साईं जो बजट आहे, अलाह साईं जो असांजो बजट बि आहे, माण्हुनि जी विल बि आहे, त कोशिशि करे पोइ असां कंदा आहियूं कि भाई जेको फ्री में कमु थिए। अच्छा उहो ओवरऑल प्राइवेट में केतिरो ख़र्चु थिए थो एंजियोप्लास्टी? साईं हिकिड़ो अगरि अॼुकल्ह जे हालात में ॾिसो त 4 खां 5 लख रुपया हिकिड़ो नॉर्मल एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी थिए थी ऐं तक़रीबन बाईपास बि 5 खां 6 लख रुपया। एंजियोप्लास्टी बि 5 लख रुपया? जी साईं। ऐं जेकॾहिं प्लास्टिक पंहिंजी हुजे त? सुठो सवाल आहे, बहितरीन सवाल। इहो कैलकुलेट करिणो पवंदो, उहो सभु पाण खणी अचूं। इहो आइडिया सुठो आहे, वही कैलकुलेट कंदासीं। सो बहरहाल ईअं खिल भोग मसी वेंदा पंहिंजी जॻह ते। मूंखे रुॻो हाणे इहो ॿुधायो त दिलि जे मरीज़ खे जेकॾहिं हार्ट अटैक खां बची थो वञे त ॿुधो आहे त पोइ वरी फॉलेज जो अटैक बि थी वेंदो आहे। अच्छा ॾिसो हिते बि शरियाननि जो खेल आहे, दिमाग़ में शरियाननि जो खेल आहे। हिते जेकी शरियान ब्लॉक थिए थी, चवंदा आहिनि कि 50 to 70% चांसिस आहिनि कि दिमाग़ जी शरियान या त ब्लॉक हूंदी या ब्लॉक थियण जो ख़तरो हूंदो। त हुते हाणे हुनजे लाइ छा कजे? हुन लाइ बि उहे साॻी मेजरमेंट्स आहिनि जेको तव्हां हार्ट अटैक से प्रिवेंशन या थी वञे त हुनखां पोइ बचाव कीअं कबो। माना जीअं परहेज़ कबी, जीअं तव्हांखे ऑलरेडी ॿुधायो, लूण सां, तेल सां, वॉक कबी, टोबैको या सुपारी सिगरेट वग़ैरह ही अवॉइड कबो। ही सभु चीज़ूं साॻी बिल्कुलु जेकी प्रिवेंशन आहे उहा साॻी हूंदी आहे। सही 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 बिल्कुलु। अच्छा भला दिलि जो मरीज़ वॉक वग़ैरह करे सघे थो?
ख़बर पए ब्लड प्रेशर लो ऐं हाई थींदो रहंदो आहे त अहिड़ो मरीज़ वॉक वग़ैरह करे सघे थो? बिल्कुलु करे सघे थो, बल्कि असां इनकरेज कंदा आहियूं जेतिरी वॉक हू करे सघे थो। असांजी तरफ़ घणी वॉक करण सां दिलि जी जेका आहे सा धड़कन वधी हार्ट सघे बीट थी। तेज़ थींदी आहे। वधीक सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो थींदो छा आहे, कुदरत जो हिकिड़ो निज़ाम आहे, तव्हां जॾहिं सुम्हंदा आहियो हार्ट बीट थोरी घटि थी वेंदी आहे, जॾहिं तव्हां हलंदा आहियो हार्ट बीट थोरी वधीक थी वेंदी आहे, लेकिन हिकिड़ो नॉर्मल जेको रेंज आहे हुन ते दरमियान रहे त को इशू कोन्हे। सही सही त हू असां इनकरेज कंदा आहियूं, क्योंकि हार्ट खे लोड टेस्ट थियणो घुरिजे। तव्हां वॉक कंदव हार्ट जो लोड टेस्ट थींदो, वो वधीक सुठो कमु कंदो। लेकिन जेको हार्ट अटैक वारा पेशेंट आहिनि हुननि खे त असां स्पेशली रिकमेंड कंदा आहियूं अधु कलाकु एटलीस्ट ॾींहं में वॉक कनि। सही 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 मतलब पंधु घुमण ताईं लाज़िम आहे सभिनी जे लाइ, हार्ट वारे सभु ॿुधाईंदा आहिनि अधु कलाकु वॉक कयो, लेकिन वॉक जो सुठो टाइम कहिड़ो हूंदो आहे? अच्छा, वधीक माण्हू हूंदा आहिनि भाई असां रोटी खां पोइ निकिरी वियासीं, हा अहिड़ो कुझु बि कोन्हे, क्योंकि रोटी खां पोइ जेको सभिनी खां वधीक ब्लड सप्लाई खपे उहो स्टमक यानी पेट खे खपे। सही। त ख़ाली पेट जॾहिं बि हुजे, या मॉर्निंग में या जेको इवनिंग में, जॾहिं तव्हांजो ख़ाली पेट हुजे तव्हां सम्झो था उन में वॉक हुन करिणी महिल घुरिजे। वॉक कजे। अच्छा, माण्हू चवंदा असां केतिरी वॉक कयूं, हिकिड़ो अधु कलाकु हले थो सफ़ा नंढा नंढा स्टेप्स वठे थो, हिकिड़ो इलाही तेज़ हले थो, त असां रिकमेंड कंदा आहियूं एतिरो तेज़ हुजे कि तव्हां जेको आहे जॾहिं ॻाल्हायो त हापो कि माना एतिरी तेज़ तव्हांजी वॉक हुजे, तव्हांजी दिलि जी धड़कन तव्हांखे सैको हुजे, तव्हांखे दिलि जी धड़कन तेज़ महसूसु थिए, माना एतिरो पगड़ तव्हांखे अचनि बाक़ाइदा। पोइ इहो शइ तव्हां सभिनि लाइ था ॿुधायो कि नॉर्मल बि हुजे, हार्ट जो पेशेंट बि हुजे, सभिनि जे लाइ? बिल्कुलु बिल्कुलु, अधु कलाकु एटलीस्ट हार्ट पेशेंट करे, सुठी ॻाल्हि आहे कलाकु करे थो त उहो त सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी वॉक करणु त इंतिहाई ज़रूरी आहे, बेशक कार्डिक पेशेंट हुजे या न हुजे। सही सही पंधुनि ताईं लाज़िम आहे। हाणे त पाण नथा कयूं, अॻे ज़माने में त साइकिल हूंदी हुई त साइकिल ते सौदो वठणु वेंदा हुआसीं। सही। हाणे जेतिरो पेट्रोल महांगो थी वियो आहे त हाणे बि साइकिल यूज़ करे सघो था, तव्हांखे फ़ाइदो ई थींदो। ॿ हलनि माण्हू जिन जो पेट वधी वियो आहे या पेट्रोल वधी वियो आहे, ॿिन्ही सूरत में साइकिल ॿिन्ही सूरत में साइकिल भली हलाईंदा। हा सही वाह जी ॻाल्हि इहा तव्हां कई। पर हाणे मूंखे रुॻो इहो ॿुधायो त ब्लड प्रेशर केतिरो नॉर्मल केतिरो हूंदो आहे ऐं माण्हू माना परेशान थियण जी ॻाल्हि न हुजे, उहो कहिड़ो माना अंग आहे? अच्छा, हिन में मुख़्तलिफ़ स्टडीज़ आयूं जंहिंमें अगरि आउं बिल्कुलु हिन जो समराइज़ कयां त 120/80 नॉर्मल ब्लड प्रेशर। अच्छा, सेहतमंद माण्हू आहे 120/80। हिकु अंग बि वधे थो त हुनमें एहतियात लाज़िम थो थी वञे। अच्छा, ऐं हीअं थो चवां कि माण्हू डायरेक्ट टैबलेट वठे, न, उहो टैबलेट जो वरी कट ऑफ ॿिया आहिनि, माना 140-90 खां मथे थिए, या को मॉर्बिड्स हुजनि, माना जंहिंखे शुगर हुजे या हार्ट अटैक थी चुको हुजे, हू ॿी ॻाल्हि आहे। हिकु नॉर्मल माण्हू पंहिंजो ब्लड प्रेशर चेक कराईंदो रहे। हा, नॉर्मल आहे 120-80 खां घटि आहे त साल में हिकु दफ़ा चेक कराए। लेकिन अगरि हिन खां हिकु अंग बि वधे थो पोइ 3 खां 6 महीननि में वरी हिनखे चेक कराइणु लाज़मी थो थी वञे। कंटिन्यूस पंहिंजे ब्लड प्रेशर मॉनिटरिंग इलाही ब्लड प्रेशर जेकॾहिं बार बार चेक था कयूं त बार बार रिज़ल्ट ॿियो थो अचे। हा, माण्हू परेशान थी वेंदो आहे यार, हाणे घटि वरी वधीक, ॿिनि मिंटनि में थोरो चेंज हूंदो आहे। अच्छा, हिन जा लवाज़मात आहिनि ब्लड प्रेशर चेक करण जा, कि माण्हू जेको आहे उहो कुझु खाई न आयो हुजे, स्मोकिंग न कयल हुजे, अधु कलाक ताईं किथे हलियो न हुजे, आराम सां वेह, जेको ब्लड प्रेशर कफ आहे उहो 2/3 ऑफ द आर्म, माना 2/3 हिसे खे कवर करे। ॿारनि जो अलॻि हूंदो आहे ब्लड प्रेशर कफ, वॾनि जो अलॻि हूंदो आहे, जेको थुल्हा माण्हू हूंदा आहिनि हुनजो वरी अलॻि हूंदो आहे। डॉक्टर पंहिंजे असांजे जेको हार्ट लेवल ते हू ॿधे, त हू अगरि सभु चीज़ूं कयो था त इलाही घटि चांसिस आहिनि कि तव्हांजो ब्लड प्रेशर एतिरी जल्दी फ्लक्चुएट करे। तॾहिं बि फ्लक्चुएट करे सघे थो, पोइ हुन में असां मल्टीपल रीडिंग्स वठंदा आहियूं। अच्छा, कुझु माण्हू वरी थींदो आहे वाइट कोट हाइपरटेंशन, कि माना डॉक्टर वटि आया, वाइट कोट डॉक्टर वटि आया ऐं ब्लड प्रेशर वधी वियो, घर में बिल्कुलु नॉर्मल हूंदो आहे, त असां हुननि खे एडवाइस कंदा आहियूं तव्हां पंहिंजी होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग कयो। त तव्हां पंहिंजे घर में चेक कयो, 7 ॾींहं 14 ॾींहं जेको रिकॉर्ड रखी सघो था, ॾींहं में 2 खां 3 दफ़ा ख़ाली पेट, को टेंशन न हुजे, हुन में चेक कयो, हू रीडिंग असां वटि खणी अचो, हू नॉर्मल आहे त असां वरी पोइ उहो ई पाथवे के वधियल आहे या नॉर्मल आहे, उहो ॿई पाथवे अपनाईंदा आहियूं। जीअं डायबिटीज़ में कंदा आहिनि, जीअं डायबिटीज़ में कंदा आहिनि, बिल्कुलु। अच्छा, डायबिटीज़ में हीअं कोन्हे कि तव्हांजी शुगर डॉक्टर वटि पुॼी करे वधी वेंदी हूंदी, क्योंकि हू त तव्हांजो ऑलरेडी जेको ब्लड टेस्ट थींदो उहो ख़बर पवंदी आहे। हाणे त ख़ैर डायबिटीज़ जा बि नॉन इन्वेसिव मेथड अची विया आहिनि कि बग़ैर तव्हां प्रिक करे पंहिंजी ब्लड ग्लूकोज चेक करे सघो था। सही सही सही। अच्छा, हाणे वरी इहो बि ॿुधायो त ब्लड प्रेशर जो मरीज़ कॾहिं कॾहिं लो ऐं हाई थींदी आहे त पोइ चवंदा आहिनि उनखे का न का शइ जल्दी न खारायो, को मिठो या का शइ अहिड़ी छा खाराइणु घुरिजे? अच्छा, मिठो त जॾहिं शुगर लो थिए थी तॾहिं माण्हू डायबिटीज़ में। अच्छा, जॾहिं ब्लड प्रेशर लो थो थिए, अच्छा लो हिकिड़ी टर्म आहे जिते 90/60 अगरि लो थिए थो ऐं हुन सां गॾु को कंडीशन अहिड़ी आहे माण्हू खे त पोइ त माण्हू जल्दी सां, क्योंकि अनकॉन्शियस कोन्हे, कॉन्शियस आहे, त माण्हू पाणी वग़ैरह पीआरे सघे थो, ORS वग़ैरह या लूणु वग़ैरह या जेके कैल्शियम साशी ईंदा आहिनि उहो पीआरे सघे थो। लेकिन गॉड फॉरबिड हुन सां गॾु अगरि कोई तव्हांखे कंडीशन आहे त पोइ त इलाही मुश्किल थो थी वञे हुनखे एड्रेस करणु। सही। पोइ तव्हां वटि ॿियो चारो इहो आहे कि तव्हां हॉस्पिटल पुॼो फौरन। हिकु कॉल आहे तव्हांजे लाइ, शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो, कौन बात कर रहे हैं? जी, मां रुखसाना थी ॻाल्हायां। अॼु तव्हांजे प्रोग्राम में डॉक्टर साहब वेठा आहिनि त मूंखे इहो पुछिणो हो, मुंहिंजे मथे में अक्सर सूरु रहंदो आहे, इंतिहा घणो सूरु रहंदो आहे, इहो पुछिणो त का वजह खां या कहिड़ा मेडिसिन मां वठां, सिर्फ़ु इहो पुछिणो। सही सही। ब्लड प्रेशर तव्हांजो लो हूंदो आहे? मथे में सूरु? जी। अच्छा अच्छा अच्छा, ब्लड प्रेशर लो हूंदो आहे, मथे में सूरु पवंदो आहे?
जी जी ॾाढो सूरु हूंदो रमे। सही 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 सही। सो डॉक्टर साहब तव्हां छा चवणु चाहींदव? अच्छा, इहो हिननि बिल्कुलु ओपन मार्केट में सुवाल पुछियो आहे कि भाई मुंहिंजे मथे में सूरु थिए थो। मथे जे सूर जा बि इलाही कॉज़िस आहिनि। माना हिकिड़े माण्हू जेको निंड पूरी नथी थिए, वर्क जो स्ट्रेस वधीक आहे, हूअं ई ॿिए जो स्ट्रेस वधीक आहे, पढ़े तो एग्ज़ाम करीब आहे, या जेका बि फैक्टर्स आहिनि इलाही। कंहिंखे अधु तव्हां मिग्रेन ॿुधो हूंदो, अधु मथे में सूरु थिए थो, कंहिंखे जेको आहे वो कहिड़ी शइ सां चॉकलेट सां या कहिड़ी बि शइ सां सूरु थिए थो, त इलाही फैक्टर्स आहिनि। सही सही। हिकिड़ो फैक्टर त इहो पियो आहे त जेको माण्हू न वणे उहो बि साम्हूं ईंदो आहे, मथे में इहो मथे जो सूरु थी सघे, बिल्कुलु थी सघे थो। हा, त मेन काज़ इहो पियो आहे। उहो चवंदा आहिनि हिकिड़ो मथे जो सूरु आहे, हिकिड़ो माण्हू मथे जो सूरु आहे, अची वियो वरी मथे जो सूरु आहे, इहो बि थी सघे थो। त हू फैक्टर्स बेसिकली ॾिसणा पवंदा। ऐं अगरि तव्हां सम्झो त इलाही माण्हू असांखे चवंदा आहिनि कि हिन जो ब्लड प्रेशर सां रिलेशन आहे, बिल्कुलु आहे। हाँ, इहो चवां, लेकिन इलाही माण्हुनि जो परसेप्शन ग़लति आहे। हीअं कोन्हे कि ब्लड प्रेशर थिए थो त मथे में सूरु थिए थो, ऐं मथे में सूरु थिए थो। जिस्म में कहिड़े बि हिसे में सूरु थिए तव्हांजो ब्लड प्रेशर वधंदो, हीअ कुदरती निज़ाम आहे। त हुन असां तॾहिं हुननि खे अवॉइड कंदा आहियूं कि तव्हां होॾी महिल चेक न करायो। अच्छा, हॉस्पिटल ईंदा आहिनि 140 90 150 90, असांखे चवंदा आहिनि कि साईं असांखे न गोरी शुरू करे छॾियो, भाई छा थो थिए, असांखे 2 ॾींहंनि में मथे में सूरु थो थिए। पोइ जॾहिं हिस्ट्री डिग आउट कंदा आहियूं, ख़बर पवंदी आहे भाई हिनजी निंड पूरी न थी आहे या हिन ते वर्कलोड वधीक आहे, त असां जेका स्ट्रेसर आहे हू घटि कंदा आहियूं, ऑटोमेटिकली ब्लड प्रेशर सही थी वेंदो आहे। त पहिरियों हुननि खे डॉक्टर करीब विज़िट कनि, ब्लड जो मथे जो सूरु आहे जो कॉज़ ख़बर पवणु घुरिजे। अगरि नॉर्मल सूरु आहे त को दवाई वठण जी ज़रूरत कोन्हे, तव्हां स्ट्रेसर घटि कयो, तव्हांजो ऑटोमेटिकली पेन सही थी वेंदो। निंड बिन त इसे त लाज़िम आहे, केतिरी निंड करणु घुरिजे? चवंदा आहिनि 7 8 कलाक, ओवरऑल केतिरी हुजे? अच्छा, 6 खां 8 कलाक नॉर्मल जेको एडल्ट आहे हुन लाइ एटलीस्ट 6 खां 8 कलाक बि साउंडेड स्लीप हुजे। हीअं न कि तव्हां ब्रेक वठी कयो था, न, साउंडेड स्लीप हुजे। तव्हां माना उथो न, तव्हांखे बार बार जाग न थिए। माना जीअं शुगर जा मरीज़ आहिनि, वेचारा राति जो घड़ी घड़ी वॉशरूम वेंदा आहिनि, त हू हुनखे साउंड स्लीप में अचे, निंड पूरी न थींदी आहे। त बॉडी में जेका हार्मोन्स आहिनि उहो कुदरतन माना अहिड़ा आहिनि कि राति जो कुझु हार्मोन्स कमु कंदा आहिनि, अर्ली मॉर्निंग कुझु हार्मोन्स कमु कंदा आहिनि, त हुन लाइ निंड इलाही ज़रूरी आहे। माना ज़रे घटि माण्हू गुज़ारे वञे, ज़रे घटि गुज़ारे वञे, अहिड़ी निंड हुजे जो का ख़बर मुल्क जा नहीं, उर्दू में चवंदा आहिनि घोड़े बेच के सो जाओ, गधे घोड़े बेच के सो जाओ। इहो त इंपॉर्टेंट फैक्टर आहे। माण्हू निंड खे निगलेक्ट कंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह में जेको तव्हां ॾिसो कि जेका मोबाइल राति जो इस्तेमालु कंदा आहिनि, मुंहिंजी हुननि सां अपील आहे कि जॾहिं तव्हां बेड ते वञो त एटलीस्ट मोबाइल इस्तेमालु न कयो, क्योंकि हीअ जेकी शुआऊं इमिट कनि थियूं हुन सां बि तव्हांजी निंड ते वॾो फ़र्क़ु पवंदो। अच्छा, इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेकी राति जो जॉब वग़ैरह कंदा आहिनि या राति जो जागंदा आहिनि, ॾींहं जो निंड कंदा आहिनि। ॾींहं जी निंड जी ऐं राति जी निंड में फ़र्क़ु कहिड़ो आहे? अच्छा, कुदरत हिकिड़ो निज़ाम ठातो आहे, डेफिनेटली रातूं सुम्हण लाइ आहिनि, लेकिन हाणे सारी दुनिया हलणी आहे। हिन लाइ की आउं चवां थो क्योंकि असां बि नाइटूं कयूं आहिनि, ऐं असां कंदा आहियूं। माना राति जो अगरि हिकिड़ो हॉस्पिटल में डॉक्टर न हुजे त ज़ाहिर मरीज़ त ईंदो न, हू त ॾिसी नथो अचे, टाइम ॾिसी हार्ट अटैक त नथो थिए। त अनफॉर्चुनेट कुझु अहिड़ा प्रोफेशन आहिनि त जंहिंमें तव्हांखे राति जो जाॻणो थो पवे, पर हुन लाइ ज़ाहिर माण्हू प्रोफेशन चेंज नथो करे सघे। त हुनमें इहो आहे कि तव्हां पंहिंजी निंड एटलीस्ट पूरी कयो। पोइ सुबुह जो जेको घर वञो था उहो साउंड स्लीप कयो 6 खां 8 कलाक। डेफिनेटली अगरि प्रोफेशन चेंज थी सघे थो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन पंहिंजी निंड पूरी। सही सही। इक़बाल रिंदु हाल खां मुखातिब थियणु चाहे थो तव्हां सां, उनखे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम। हेलो, सही सही। तव्हां चयो न साईं, त माना साउंड स्लीप मथां थी सघे थो निंड थींदो आहे न कॾहिं कॾहिं, डॉक्टर मशवरो आहे न, पोइ हाणे कॉल असांजी कटिजी वई आहे। ब्लड प्रेशर जे लाइ जीअं चवंदा आहिनि कि ब्लड प्रेशर लो त लेडीज़ जो बि घणो रहंदो आहे, शायदि हुनजी वजूहात इहो कमु करणु वधीक या ॿियो। त जंहिंजो हाई हिकु दफ़ो थिए थो त ज़रूरी आहे कि उहो ब्लड प्रेशर जो मरीज़ थी वियो। इहो पुछूं था तव्हांखे हिकिड़ो सुठो कलाम पहिरियां ॿुधायो, जी छा ख़्यालु आहे तव्हांजो? ज़रूरु ज़रूरु। ज़ाहिर साहब वाह वाह कजो। इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, बाहे जोशो लो हो गुलदस्तो न हो, बाहे जोशो लो गुलदस्तो न हो, इश्क हो इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, बाहे जोशो लो गुलदस्तो न हो, बाहे जोशो लो गुलदस्तो न हो, इश्क हो इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो।
मां बि दुन ते खरीदो खड़ी मां बि दुन ते खरीदो खड़ी पर खुशी बाजार जो सौदो न हो पर खुशी बाजार जो सौदो न हो इश्क हो इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो बाहे जो शोलो गुलदस्तो न हो इश्क हो इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो ज़हर दी दे त ज़हर भी पीवींदुस तुंहिंजे हर रंग जो गम सही वींदुस पर मुंहिंजे साम्हूं न मिल रकीबन सां मां सफ़ा बोर बोर थी वींदुस मुफ़्त में मोहब्बत खां पोइ लुटिजी वियो हो मुफ़्त में मोहब्बत खां पोइ लुटिजी वियो एतिरो उस्ताद अॻु सस्तो न हो एतिरो उस्ताद अॻु सस्तो न हो इश्क हो इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो बाहे जो शोलो गुलदस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो बेहतरीन वाह साईं साईं वाह वाह। मोहब्बत में लुट जियो साथ एॾो सस्तो न इहा ॻाल्हि इरशाद खे दिलि सां लॻी असांजो वरी मामिलो ॿियो आहे न असांजो मामिलो इहो आहे त इश्क हो चर्चो न हो ॿियो असां वटि ख़र्चो न हो इन जे करे लुटिजी वियासीं नंढड़ी साई था वठूं ज़ाहिर साईं तव्हांजी वॾी महिरबानी न कथो ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली करे तव्हांखे ॿुधी करे सो नंढड़ी साई वठूं था ॿियो फ़नकार बि असांजे प्रोग्राम में थोरी देरि में अचण वारो आहे उनखे ॿुधंदासीं सो हाणे नंढड़ी साही ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में ऐं भलीकार चवंदासीं ॿिया मौज़ महिमान बि असांजे प्रोग्राम में आहिनि ॾाढा सुठा रागी आहिनि फोक रंग आहे उन्हनि जो फोक अंदाज़ आहे सो इन अंदाज़ खे बि ॿुधंदासीं पहिरियां उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो वञा सुठा मानाइता साथी सुठा फ़नकार असांजे प्रोग्राम में सो मोहम्मद अली मीर ख़ान गॾियल तौरु शिरकत कई आहे उन ॿिन्ही खे भलीकार चवंदा साईं कीअं आहियो ठीकु आहियो तव्हां मोहम्मद अली साईं वरी मीर ख़ान वाह वाह साईं वाह जो मज़ो थींदो सो सभ खां पहिरियां त आउं चवां थो त स्टार्ट हिन ब्रेक जो कलाम खां थियो जी साईं डॉक्टर साहिबु छा ख़्यालु आहे तव्हांजो बिल्कुलु सुठो सिहत जे लाइ ज़रूरी आहे मौसीक़ी ज़रूरी आहे पहिरियां ताईं तव्हांखे ॿुधूं था पोइ वरी कचहरी बि कयूं था छा ख़्यालु आहे तव्हांजो वाह वाह कयो साईं आ
जे भाए जोगी थिया तू दिल जी खोल दरी दुई जी दीवार के ताल बहण जुतरी मलामत जी मथे ते छिके बद भरी पो तू मर्द मरी बुढ़ल मोहब्बत जे मैदान में ओ अला ला हा हा ला ला दिल खोल खिल प्यारा दिल बर खुदा जलाले धुंड खोल खिल प्यारा दिल बर खुदा जलाले दिल बर खुदा जलाले दिल बर खुदा जलाले बिछड़ा खुदा जलाले धुंड खोल खिल प्यारा दिल बर खुदा जलाले धुंड खोल खिल प्यारा मोहब्बत तुझी थी मारे गणती आवाज गारे मोहब्बत तुझी थी मारे गणती आवाज गारे सदा साहतों के सारे सदा साहतों के सारे पल पल कया पुकारा गुंड गोल खिल प्यारा दिल पर खुदा जलाले गुंड गोल खिल प्यारा दिल पर खुदा जलाले बिछड़ा खुदा जलाले दिल पर खुदा जलाले सोना खुदा जलाले गुंड गोल खिल प्यारा दिल पर खुदा जलाले गुंड गोल खिल प्यारा चश्मा जॾहिं तो चाही लख घूर सां तो खाई चश्मा जॾहिं तो चाही लख घूर सां तो खाई विझदा दिल फसाए विझदा दिल फसाए ॾेई अबुरन संदा इशारा गुंड गोल खिल प्यारा दिल पर खुदा जलाले दिल पर खुदा जलाले सोहरा खुदा जलाले मिठड़ा खुदा जलाले गुंड गोल खिल प्यारा दिल पर खुदा जलाले गुंड गोल खिल प्यारा मन तू बुढ़ल जी आजी कर रहमती पुरानी मन तू फकीर जी आजी कर रहमती पुरानी आशिक घरा उदासी आशिक घरा उदासी तोले सजद सुभारा गुंड गोल खिल प्यारा दिल पर खुदा जलाले गुंड गोल खिल प्यारा दिल पर खुदा जलाले दिल पर खुदा जलाले तोरा खुदा जलाले तेरा खुदा जलाले गुंड गोल खिल प्यारा दिल पर खुदा जलाले गुंड गोल खिल प्यारा
वाह दावा आमिर खान ऐं मोहम्मद अली वाह जो निभायव साईं। अञा तव्हां खां हिकु कलाम पोइ बि ॿुधूं था। डॉक्टर साहब सां गॾाए शाज़िया। जी डॉक्टर साहब, तव्हां खां को सुवाल अञा रहियल आहे त पुछा करे वठो। जी, ब्लड प्रेशर जे बारे में असां इलाही देरि सां ॻाल्हायूं था त हार्ट जो जेको प्रॉब्लम हूंदो आहे उहो ब्लड प्रेशर खां अलावा कोलेस्ट्रॉल या वेट जी वग़ैरह वजह सां बि थींदो आहे? ॿई टई चीज़ूं रिलेटेड आहे। हार्ट प्रॉब्लम जी इलाही वजूहात आहिनि जंहिंमां इहे मोटी मोटी वजूहात आहिनि। ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, कोलेस्ट्रॉल आहे या ओवरवेट थियण बि आहे। अच्छा, त इहे तमामु फैक्टर्स आहिनि जेका हार्ट अटैक खे कॉन्ट्रीब्यूट कंदा आहिनि। अच्छा जी, त गुड कोलेस्ट्रॉल ऐं बैड कोलेस्ट्रॉल जो छा डिफरेंस आहे इहो ॿुधाइजो। अच्छा, मूंखे वरी ख़ुशी थी तव्हांखे इन बारे में वरी ख़बर आहे। अच्छा, माण्हू असां वटि ईंदा आहिनि रिपोर्ट खणी करे डॉक्टर साहब असांजो कोलेस्ट्रॉल वधियल आहे। अच्छा, हाणे हीअ टर्म ऑब्सलीट थी वई आहे। हाणे असां पूरा टोटल लिपिड प्रोफाइल कराईंदा आहियूं। अच्छा, जंहिंमें ख़बर पए गुड कोलेस्ट्रॉल केतिरो आहे, बैड कोलेस्ट्रॉल केतिरो आहे। अच्छा, अच्छा, गुड कोलेस्ट्रॉल जी दवाऊं अहिड़ी कुझु बि कोन आहिनि। हुनमें जेको वधण जो सुठा फैक्टर्स आहिनि उहो वॉक आहे। त असांखे ख़बर पवंदी आहे अगरि पेशेंट जो डॉक्टर साहब मां त अधु कलाकु हलां थो या मुनो कलाकु हलां थो, असां रिपोर्ट कराईंदो असांखे ख़बर पवंदी आहे कि उहो हले थो या नथो हले, ख़बर पवंदी आहे। अच्छा, अच्छा, बैड कोलेस्ट्रॉल वधियल हुजे त हू कॉन्ट्रीब्यूट करे थो टूवर्ड्स हार्ट अटैक। लेकिन गुड कोलेस्ट्रॉल वधियल हुजे त हीअ सुठी ॻाल्हि आहे, प्रोटेक्टिव एजेंट आहे टूवर्ड्स द हार्ट अटैक। माना हार्ट अटैक तव्हांखे बचाए थी। सही। त हीअ आहे। तो बैड कोलेस्ट्रॉल जे लाइ तव्हां पोइ मेडिसिन या असां पोइ मेडिकेशन प्लस जेका प्रिवेंटिव मेजर्स आहिनि जीअं वॉक आहे या ऑयल घटि खाइणो आहे, सुठो ऑयल खाइणो आहे, वेजिटेबल ऑयल खाइणो आहे, त हीअ सभु फैक्टर्स आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि असां ॿारनि जो ॿुधंदा आहियूं कि नंढा ॿार आहिनि कंहिंजे दिलि में सुराख आहे या उन्हनि जो बि ऑपरेशन थींदो आहे, उन बारे में बि कुझु ॿुधायो कि ॿारनि खे हीअ छो थींदी आहे? अच्छा, इनमें इलाही फैक्टर्स आहिनि। हिकिड़ो सभिनी खां वधीक फैक्टर जीन्स आहे। माना हिकिड़ो अगरि माउ पीउ खे आहे त उहो शायदि कैरी करे थो, या कुझु अहिड़ा रिस्क फैक्टर्स आहिनि जंहिंमें मदर्स खे थींदा आहिनि त उहो ॿारनि खे उहो थी सघे थो। अच्छा, हिन जो बि जेका ऑपरेशन आहिनि ही बि NICVD में थींदा आहिनि। माना 3 यूनिट्स हिते असां हिते शुरू कराची में थींदा ई हुआ पहिरियों, टनो मोहम्मद ख़ान में, सखर में ऐं हाणे लाड़काने में बि इंशाल्लाह शुरू थींदो। त इहो बेसिकली वॾो सेटअप में ही ॿारनि जा जेका सुराख आहिनि इलाही फैक्टर्स आहिनि जंहिंमें ही हाणे ऑपरेशन थियनि था। अच्छा, हिते थियनि था पाकिस्तान, पहिरियां त ॿुधोसीं भारत में थींदो आहे इहो। अच्छा, अनफॉर्चुनेटली लिस्ट लंबी हूंदी हुई असां वटि कार्डियो में, क्योंकि हिकिड़ो यूनिट हूंदो हो पहिरियों न, त पोइ पूरे पाकिस्तान जा माण्हू हिते ईंदा हुआ। पोइ असां बि जॾहिं इवन खे रेजिडेंसी कईसीं, जॾहिं असां ट्रेनिंग में हुआसीं, असां बि ॿुधंदासीं माण्हू इंडिया लाइ वेंदा हुआ। पर हाणे तमामु उहे फैसिलिटीज़ विद एक्सपर्ट्स हिते मौजूदु आहिनि। तव्हां हाणे नादिर शादिर को ॿुधो हूंदो कि हुते वियो हुजे। पोइ इहो पैदाइशी थींदो आहे ॿारनि खे जेको? हा, बिल्कुलु, हीअ पैदाइशी थींदो आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे कि हाणे वरी डायग्नोस थिए थो। पहिरियों त ख़बर ई न पवंदी हुई न ज़ाहिर, इंटीरियर सिंध में या हुते असां वटि को डॉक्टर्स न हूंदा हुआ या एतिरा सुठा एकोकार्डियोग्राफर न हूंदा, ख़बर ई न पवंदी हुई। हू अनफॉर्चुनेटली लैंड कंदा हुआ जॾहिं 18-20 साल जा थींदा हुआ, जॾहिं हुनजो दिलि सफ़ा ख़तमु थी वेंदो हुओ। पर हाणे अलाह साईं जा अहसान आहिनि, डायग्नोस थिए थो, ट्रीट थियनि था ऐं नॉर्मल माण्हुनि को ज़िंदगी गुज़ारे सघे। हुन जी पर्टिकुलर एज आहे कि हिन एज में ऑपरेट कबो? न, ॾिसो, जीअं ॿाहिरि मुल्कनि में तव्हां कॉलेज में एडमिशन वठो, तव्हांजा टेस्ट थींदा आहिनि, तव्हां स्कूल में एडमिशन वठो, तव्हांजा टेस्ट थींदा आहिनि, वैक्सीनेशन थींदा आहिनि, हर शइ थींदी आहे। असां वटि अनफॉर्चुनेटली सवाइ कुझु वॾे स्कूलनि जे उहे टेस्ट वग़ैरह कुझु थींदा कोन्हनि। पर हाणे आहिस्ता आहिस्ता अवेयरनेस अचे थी। जीअं हिकिड़ो ॿारु ॼमे थो, तव्हां ॾिसो हुनजा ब्लड टेस्ट कया वेंदा आहिनि, एको कयो वेंदो आहे, हुते एक्सपर्ट डॉक्टर आहिनि, उहो हर शइ कंदो आहे, त उहो चीज़ हाणे जल्दी डायग्नोस थिए थी, त हीअ सुठी ॻाल्हि आहे। अच्छा डॉक्टर साहब, इहो ॿुधायो त उहा कहिड़ी खुराक आहे जेका सिहत असांजी ठीकु रखे, ख़ासि तौर ते दिलि सिहतमंद रखे? हूअं त खोड़ सारियूं शयूं पाण खाऊं था, तो वेजिटेबल ॿुधायो या को फ्रूट ॿुधायो या जेका ख़ासि दिलि जे लाइ हुजे। अच्छा, चवंदा आहिनि कि अगरि तव्हांजी प्लेट कलरफुल आहे त तव्हां सुठी ग़िज़ा खायो था। हाणे हिन जो चवण छा मक़सदु आहे? माना सैलेड बि आहे, खीरा, गजर, मूरी, सभु रंग बिरंगी आहिनि, सलाद पत्ता, बंद गोभी, चुकंदर, माना इहो कलरफुल प्लेट। वरी सब्जी मां वरी सोचो त मां जंहिंमें गुल छपियल हूंदा आहिनि प्लेट में। तले ऐं सुठो थो क्लैरिफाई करे सघां। हुनमें सब्जियूं आहिनि जंहिंमें करेला, भिंडी, तुरई, वाङण, हीअ सभई सब्जियूं ऐं प्लस वरी पोइ गोश्त, मटन हिकिड़े हद ताईं। माना अगरि तव्हां बैलेंस डाइट खायो था, हर शइ खायो था, त तव्हां हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारे सघो था। के माण्हू वरी यको लॻी थो वरी मटन त पोइ मटन ई खाईंदा आहिनि, मच्छी त मच्छी खाईंदा आहिनि। वो कलरफुल जी डेफिनेशन वो ख़तम थी वई। सही सही। जीअं माना हाणे बकरा ईद अचे त माण्हू चओ यार हाणे मटन खाइणो आहे या बीफ खाइणो आहे, हफ़्तो पूरो 15 ॾींहं जेको त हीअ असां बि हुनखे चवंदा आहियूं अवॉइड कयो। बाक़ी अगरि बैलेंस डाइट वठो था, बैलेंस डाइट जो ईज़ी फॉर्मूलो इहो आहे कि तव्हांजी प्लेट अगरि कलरफुल आहे त तव्हांखे बैलेंस डाइट वठो। हार्ट पेशेंट खे बीफ न खाइणो खपे, अवॉइड करणो? नॉर्मली असां अवॉइड करण जी कंदा आहियूं। असां हुनखे चवंदा आहियूं कि भाई हा, कोई हाणे को वॾो शौक़ीन माण्हू आहे त असां हुनखे चवंदा आहियूं ठीकु आहे, पोइ मंथली हिकिड़ी नंढी ॿुठी माण्हू खाई सघे थो, उहो बि बग़ैर चर्बी हुजे, मेक श्योर करे कि बग़ैर चर्बी हुजे महीने में। माना हू बि अगरि को बाक़ी शौक़ीन आहे कि डॉक्टर साहब आउं नथो रही सघां इनजे बग़ैर या मूंखे मुंहिंजो दिलि कॾहिं कॾहिं चाहे थो, त पोइ असां वंस इन अ मंथ कंदा आहियूं। अच्छा, वॾो गोश्त चवंदा आहिनि त सिहत लाइ सही न आहे, इन हवाले सां डॉक्टर्स खां राय ज़रूरी आहे, तव्हां वेठा पिया मौजूदगीअ में फ़ाइदो वठो? न, ॾिसो, हर चीज़ जेकी तव्हां मयाना रवी सां खाओ था हू तव्हांजा सुठी आहे। चवंदा आहिनि प्यार हुजे या मोहबत हुजे, अगरि तव्हां हिकु हद में वेही कयो था त उहो सुठो आहे। त खाधे में बि ईअं ई कयो, हर शइ खाओ लेकिन थोरी थोरी खाओ।
वेजिटेबल्स में तव्हां कुझु मना न कंदा आहियो? वेजिटेबल्स तमामु अलाउड आहिनि, उनमें को रोक टोक कोन्हे। फ्रूट में बि सभु मेक श्योर करें डायबिटीज़ कोन्हनि। डायबिटीज़ अगरि आहे कंट्रोल आहे त पोइ ॾींहं में हिकिड़ो नंढो फ्रूट खाई सघे थो। नॉर्मल पेशेंट आहे उहो फ्रूट खाई सघे थो। इनफैक्ट असां त पेशेंट्स खे हीअ बि चवंदा आहियूं की रोटी अचण खां पहिरियों तव्हां कोशिशि कयो तव्हांजी टेबल ते सलाद अची वञे, हू तव्हां खाओ त तव्हांजो पेट हुन सां काफ़ी भरिजी वेंदो, पोइ तव्हांखे रोटी जी जेकी तलब आहे उहो घटि महसूसु थींदो। माना मानी घटि खाइजे तव्हांजे चवण जो मक़सदु इहो। मानी घटि खाइजे माना सैलेड, देखो पेट त भरिणो आहे ऐं इन सां पूरो पेट भरो, ज़रा एनर्जी त खपे कि जिते किलो कैलोरीज़ इंसानी जिस्म खे ज़रूरत आहे हुनजो इंटेक पूरो कयो, पर हू माना सुठी डाइट में। जीअं तव्हांजो सैलेड अगरि तव्हांजी डेली इंटेक पूरो थो करे त पोइ सुठी ॻाल्हि आहे, बजाए सके तव्हां ऑयल वारी शयूं खाओ था, भाॼी वधीक में खाओ था ऑयल वारो, त ही पोइ सैलेड लंच में भी डिनर में भी बिल्कुल। एग त मना न हूंदो आहे। एग भी अच्छा, ही भी माण्हू जो ग़लति कॉन्सेप्ट आहे कि यार एग में बैड कोलेस्ट्रॉल आहे। पहिरें ज़माने मना कयो वेंदो हुयो, पर हाणे जेकी स्टडीज़ आहिनि पिछले 10-12 सालनि में तव्हां एग खाई सघो था, एग में गुड कोलेस्ट्रॉल आहे। पोइ ईअं त न आहे कि बॉयल एग खाए या फ्राइड? अच्छा ॾिसो, कोई भी चीज़ फ्राइड आहे उहो नुक़सानदेह आहे। असां वरी माण्हुनि खे ऑलिव ऑयल प्रिफर कंदा आहियूं, माना जैतून जो जेको तेल में जेको पचाए सघो था, दैट्स गुड। अॼुकल्ह त वरी तव्हांखे ख़बर आहे नॉन स्टिक फ्राई पैन आहिनि जंहिंमें ऑयल विझण जी ज़रूरत ई नथी पए। जैतून जो तेल इलाही महांगो आहे, ग़रीब अफोर्ड नथो करे सघे, मसलो इहो आहे। त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हाणे त ख़ैर नॉर्मल ऑयल बि चङो महांगो थी वियो आहे, त जैतून जो तेल त अञा महांगो थी वियो आहे। के वरी चवंदा सिरे जे तेल में, सिरे जो तेल बि महांगो थी वियो आहे। हा, उहो बि महांगो थी वियो आहे डेफिनेटली, इलाही महांगो आहे। अच्छा, हू बि सिहत लाइ सुठो आहे। माण्हू पहिरियों शायदि ज़माने में यूज़ थींदो आहे। शायदि सिरे जे तेल लाइ वरी हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो आहे न, ख़बर आहे त पाण लॻाईंदा आहियूं ॿारनि खे, जिस्म खे लॻाईंदा आहियूं, त पोइ उहो वरी खाधे में ॼणो अजीब हिकिड़ो सिलसिलो ज़हन मुतमिन न थींदो आहे त इन सां कीअं खाऊं असां। अच्छा, ही तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जैतून जो तेल बि तव्हांखे ख़बर हुजे, असांजी माइरूं ॾाॾियूं नानियूं ॿारनि खे लॻाईंदियूं, त ही कॉन्सेप्ट हाणे चेंज करण जी ज़रूरत आहे। त जेको नॉर्मल तेल आहे उहो माण्हू खाई सघे थो, सब्ज़ी वारो जीअं सनफ्लावर ऑयल आहे, कैनोला ऑयल आहे, या सरसों जो तेल आहे, उहो माण्हू खाई सघे थो। सही सही सही, उन में खाधा पचाए सघनि था। सही था। जैतून जे तेल में त फ़र्क़ु हो न, एक्स्ट्रा वर्जिन वग़ैरह ये सभु बि त आहे न। अच्छा, हिकिड़ो जेको एक्स्ट्रा वर्जिन आहे उहो पचाइण में यूज़ न थींदो आहे, उहो माण्हू सैलेड में या खीर में विझी पीए तो दैट्स गुड। अच्छा, चवंदा आहिनि कि जैतून जो तेल अगरि तव्हां चेहरे खे हणो त एंटी एजिंग एज़ अ कमु कंदो आहे, तव्हांखे झुरियूं ईंदियूं पर इलाही लेट ईंदियूं। वाह वाह, मां त वञी जैतून जे तेल में मोह थो थियां, लेकिन महांगो थी वियो आहे। अच्छा डॉक्टर साहब, एंजियोग्राफी या एंजियोप्लास्टी जो मरीज़ केतिरे देर ताईं या केतिरे टाइम खां पोइ ठीकु थी वेंदो आहे, माना हिन प्रोसेस केतिरो आहे, त घणा महीना लॻी वेंदा? कार्डियोलॉजी वरी मज़े जी फील्ड आहे। हिकिड़ो माण्हू आयो सीने जे सूर सां गॾु ऐं चवंदो एॾो शदीद सूर पियो जो हदि न पुछा, अॻिले ई लम्हे अलाह साईं जी महिरबानी सां बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा अच्छा, माना हू अॻिले ॾींहुं डिस्चार्ज थी वेंदो पंहिंजे पेरनि ते हली वञी करे। कार्डियोलॉजी ज़बरदस्त फील्ड आहे। माना तव्हां ॾिसो फाले जो अटैक ईंदो, शायदि रिकवर थियण में चांसिस घटि आहिनि या थोरो टाइम लॻे, पर कार्डियोलॉजी अहिड़ी फील्ड आहे कि फ़ौरन माना इलाज या त हेॾे ऐं होॾे, पेशेंट विच वारी कहानी कोन्हे। अंटिल पुॼण में देरि करे जंहिंमें हार्ट मसल थोरा वीक थी वञे, पोइ बि डिस्पाइट ऑफ दैट हुन चांसिस आहिनि कि उहो बहितर थी वञे। त बाक़ी अगरि तव्हां चवंदा कि जंहिंखे स्टंट लॻी हो, भई स्टंट जी केतिरी लाइफ आहे, ईअं माण्हू नॉर्मल ज़िंदगी बिल्कुलु जी सघे थो अगरि उहो पंहिंजी एहतियात करे थो, हिकिड़ो नॉर्मल माण्हू ज़िंदगी जी। पाण वटि वरी इहो चवंदा आहिनि जुमिलो त यार माण्हू हाणे अधु थी वियो, उहो आम माण्हू न रहियो, वीचारो हाणे बीमार आहे, मरीज़ आहे, हिन सां इनखे न छॾियो यार, इनखे अकेलो न छॾियो, हिन सां वधीक तेज़ न ॻाल्हायो, अधु आहे अॻु में ई बीमार आहे वीचारो। अच्छा, तस्वीर जा ॿ रुख आहिनि। कुझु वारे माण्हू चवंदा आहिनि हाणे बाईपास जो नौजवान थी वियो आहियां, हाणे वरी शुरू खां हर शइ खावां। अच्छा, त इहो कॉन्सेप्ट भलो, इहो बि कॉन्सेप्ट आहे, हू बि कॉन्सेप्ट आहे। त वरी उहो चवण जो मक़सदु इहा आहे कि बेशक हार्ट अटैक या नो हार्ट अटैक, पंहिंजी ज़िंदगी जेको आहे उहो लाइफ स्टाइल पंहिंजी सुठी गुज़ारो। हा, हुनमें इहो हा, एंजियोप्लास्टी खां पोइ बाईपास खां पोइ तव्हांखे कुदरत हिकिड़ी ज़िंदगी नई ॾींदी आहे, हिनमें को शक कोन्हे, लेकिन एहतियात वरी लाज़िम आहे। सही सही, एहतियात त उहो ई आम माण्हुनि लाइ बि इलाही लाज़िमी आहे। बिल्कुलु, आम माण्हुनि लाइ बि प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। अच्छा, पोइ उनखे वरी एहतियाती के उपाय वठणु घुरिजनि, हूअं जेको मरीज़ नॉर्मल असीं आहियूं त मरीज़ ऐं नॉर्मल माण्हू फ़र्क़ु त आहे न, पोइ उनखां पोइ वरी हू ज़िंदगीअ में कहिड़ियुनि शयुनि जो एहतियात करे? अच्छा, असां जीअं जो फॉरन हार्ट अटैक थियो आहे, असां हवाई सफ़र कुझु अर्से लाइ मना कंदा आहियूं। अच्छा, कंहिंखे हफ़्तो 10 ॾींहं, कंहिंखे महीनो बि मना कंदा आहियूं। बाईपास थियो आहे, एंजियोप्लास्टी थी आहे, असां कंहिंखे ड्राइविंग मना कंदा आहियूं हफ़्तो 10 ॾींहं जंहिंजी एंजियोप्लास्टी थी आहे। माना अगरि नॉर्मल केस थियो आहे या 2 हफ़्तनि ताईं अगरि को एबनॉर्मल केस थियो, हुन डिफरेंट कंडीशन आहिनि। कंहिंखे बैटरी लॻंदी आहे, तव्हां इहो बि ॿुधो हूंदो, त हुनखे बि असां चवंदा आहियूं कि भई तड़ करे त थोरो नॉर्मल हिन खां पाणी बचाए करे पंहिंजी ड्रेसिंग बाक़ाइदा करे। त कुझु एहतियाती तदाबीर आहिनि जेकी नॉर्मल माण्हुनि सां अलॻि आहिनि, चवंदा आहिनि। लेकिन जीअं माना स्टंट जेको जिस्म जो हिसो थी वेंदो आहे, पोइ पंहिंजो हर शइ करे सघे थो, हुनमें को रोक टोक कोन्हे कोई। जेकी बैटरी लॻंदी आहे इहा बि त हार्ट बीट चेक करण लाइ कुझु टाइम लाइ लॻाईंदा हूंदव न? ईअं अच्छा, हिनमें 2 थींदो आहे, हिकिड़ो टेम्पररी पेस मेकर थींदो आहे, हिकिड़ो परमानेंट। टेम्पररी माना कंहिंखे हार्ट अटैक थियो या कोई गोरियूं अहिड़ी वरितो वठे जंहिंमें हार्ट बीट सां घटि थी वई आहे, ऐं असांखे ख़बर आहे रिवर्सिबल कॉज़ आहे, माना हू अगरि असां कॉज़ हटाए छॾियूं त पाणी धड़कन सही थी वेंदी, त पोइ असां रुगो टेम्पररी हणंदा आहियूं। लेकिन जंहिंमें असांखे ख़बर आहे कि हाणे जेको आहे उहो इहो कॉज़ ई आहे, एल्डरली आहे, उमिरि वॾी अथसि, या कंहिंजे बचपन खां ई वठी जेको हार्ट ब्लॉक आहे, त हुनखे असां उहो परमानेंट हणंदा आहियूं।
अच्छा जी सही सही माना वो बैटरी जेको परमानेंट उहा ई हूंदी हाँ सफ़ा हल्को सो नंढो चीरो ईंदो आहे पेशेंट हिन में बि जाॻंदो आहे पेशेंट असांखे ॾिसंदो आहे सफ़ाई हल्को चीरो हणंदा आहियूं दिलि ताईं वायर वेंदी आहे नंढड़ी बैटरी 3 ईंदी आहे हू हुते लॻंदी आहे मथां थींदो आहे ख़बर ई न पवंदी आहे पोइ उन में छा प्रिकॉशन्स हूंदियूं हुन में एहतियात इनिशियली असां चवंदा आहियूं कि भाई पंहिंजी ड्रेसिंग पूरी कराइनि एंटीबायोटिक ॾींदा आहियूं हफ़्ते 10 ॾींहं ताईं कोई बुखार वग़ैरह न थिए ऐं प्लस हुन में वधीक झुके न अच्छा हुननि खे वरी कुझु एहतियाती तदाबीर ॿुधाईंदा आहियूं ज़रा तव्हां जॾहिं वॉक थ्रू गेट सां वञो था एयरपोर्ट ते या कहिड़ी बि कंडीशन में त उहो क्योंकि मटैलिक चीज़ आहे त उहो सायरन कंदी आहे त हुननि ॿुधाईंदो पंहिंजी जेका सिक्योरिटी एजेंसीज़ वारा हुननि खे ॿुधाइजे कि भाई मूंखे ये बैटरी लॻियल आहे सही 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 कॉल आहे हिकिड़ी पोइ ॻाल्हायूं था नज़ीर अहमद बख्शापुर मां मुखातिब थियणु चाहे थो डॉक्टर साहिबु साईं मुखातिब थींदो वलीकार चऊं था हुनखे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम इरशाद कहिड़ा हाल भाई नज़ीर साहिब पियो ॻाल्हायां हा हा नज़ीर साहिब साहिबु कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक नज़ीर साहिब असांजो रेडियो जो साथी आहे सुठो कंपेयर अच्छा ऐं पीटीवी जो रिपोर्टर बि रहियो आहे ख़ैरपुर मां सो असां सां घणा ॾींहं गॾु रहियो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते प्रोग्रामनि में सो अॼु कॉल कई अथई असांजी ख़ुशबख़्ती साईं नज़ीर साहिबु ॿियो सभु ख़ैर अमुन आहे जी जी बिल्कुलु ठीकु ठाक ॾाढी ख़ुशनसीबी आहे त अॼु माशाल्लाह डॉक्टर जेको आहे तव्हां वटि मौजूदु आहे जी जी साईं दिलि जो त रिसेंटली तक़रीबन 4 महीना पहिरियों मूंखे बि हिकिड़ो स्टंट जेको हार्ट अटैक थियो NICVD 60 में अच्छा 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 हाणे कीअं सिहत आहे माशाल्लाह हींअर तबियत त मुंहिंजी ठीकु आहे जी साईं पर मसल्स ॿियूं जीअं का तकलीफ़ थिए थी वीकनेस या यूरिक एसिड जी प्रॉब्लम जेको आहे उहो मूंखे काफ़ी टाइम खां वठी अॻु में हुयो पर हिन वक़्तु तमामु घणो आहे पोइ मूं हिन वक़्तु डॉक्टर खे सुठे खे ॾेखारियो आहे जी त छा डॉक्टर खां मां इहो पुछण थो चाहियां पियो त छा जेकी दवाऊं असां ॿियूं इस्तेमालु था कयूं यूरिक एसिड जे लाइ उहे दिलि ते त उन्हनि जो को ख़ासि असरु न पवंदो अच्छा हलो ठीकु आहे साईं तव्हांखे आनियर जवाबु ॾियूं था टीवी ते तव्हां ॾिसो हिन जो जवाबु तव्हांखे मिली वेंदो सो नज़ीर सतो साहिबु असां मुखातिब हुयो चवे पियो त यूरिक एसिड जो प्रॉब्लम आहे जेकी टिकियूं या दवाऊं खाऊं था त उनजो मतिलबु असरु दिलि ते त न पवंदो अच्छा कोई बि मेडिकेशन अहिड़ी कोन्हे जंहिंजा साइड इफेक्ट न हुजनि अच्छा सभिनी जो आहे सभिनी डेफिनेटली आहे अच्छा अच्छा एलोपैथिक में प्रूवन आहिनि कुझु अहिड़ी असां सां गॾु जेकी ॿी आहिनि होम्योपैथिक वग़ैरह उनमें कुझु प्रूव आहिनि कुझु न आहिनि त माण्हू त एतिराज़ु कंदा आहिनि कि यार असां वटि हीअ दवाई साइड इफेक्ट का बिना आहिनि तव्हांखे कॾहिं ख़बर पवंदी जॾहिं टेस्ट कंदा असांजी जेकी एलोपैथी दवाऊं सभु टेस्टेड आहिनि तव्हां ॿुधो हूंदो विच में 2-4 साल पहिरियों कुझु दवाऊं मार्केट मां खणिजी वयूं कुझु न थियो कुझु कीअं थियो त जंहिंजा साइड इफेक्ट वधीक हूंदा आहिनि अच्छा असां वरी कैलकुलेट कंदा आहियूं रिस्क वर्सिस बेनिफिट कंहिंमें नुक़सानु घटि आहे फ़ाइदो वधीक आहे पोइ हू कैलकुलेट करे पेशेंट खे प्रिस्क्राइब कंदा आहियूं स्ट्रेट अवे इवन के हिकु बुखार जी गोरी बि आहे तव्हां फॉर एग्जाम्पल पैरासिटामोल पैराडॉल वठो हुनजा बि साइड इफेक्ट आहिनि अगरि तव्हां ओवरडोज वठो था तव्हां ॾिसो ओवर द काउंटर ड्रग्स चइबो आहे OTC हुन लाइ तव्हांखे प्रिस्क्रिप्शन जी ज़रूरत न हूंदी आहे पाकिस्तान में त ख़ैर अनफॉर्चुनेटली हर मेडिकल स्टोर सां कोई बि दवा वठो मिली वेंदी आहे लेकिन ॿाहिरि वेंदव OTC ड्रग्स चइबो आहे त हूअ तव्हांखे माण्हू वठनि था धड़ाधड़ खाइनि था मथे में सूर थियो पैराडॉल वठी छॾी डिस्प्रिन वठी छॾी या ॿी को पेन किलर वठी छॾी त अगरि तव्हां नॉर्मल अमाउंट में वठो था त हुनजा साइड इफेक्ट घटि खां घटि आहिनि वरी चवंदो घटि वठो था त घटि साइड इफेक्ट आहिनि माना कंट्रोल्ड अमाउंट में वठो था तव्हांखे ख़बर आहे क्या तव्हां इलाही ॿुधो हूंदो माण्हू ज़हर खाई आहे हॉस्पिटल पुॼा बची आहे त उहो ज़हर जी अमाउंट हुननि उतरी न वरिती मेडिकेशन इज जस्ट लाइक पॉइज़न अगरि तव्हां कंट्रोल्ड अमाउंट में वठंदव त उहो सही आहे सेफ आहे लेकिन अनफॉर्चुनेटली अगरि तव्हां वधीक वठंदव त हुनजा असरात थियणु शुरू थी इहा ॾाढो सुठो मिसाल न कई माण्हू असां ॾिसंदा आहियूं ज़हर खाई बची वेंदा आहिनि बिल्कुलु माना घटि माना खाधो घटि पीतो हूंदो उहो ट्रेंड हूंदा हुनखे ख़बर आहे हिते रुगो झटको लॻंदो बाक़ी सभु हद जले वेंदा पोइ यूरिक एसिड जी मेडिसिन सां बि हार्ट ते असर पए थो उहो डिपेंड करे थो ॾिसो यूरिक एसिड जी हिकिड़ी मेडिकेशन कोन्हे उहो हिकिड़ो त यूरिक एसिड पेशाब जे थ्रू कढाईंदो आहे ॿियो यूरिक एसिड घटि ठहणु ठाहींदो आहे त उहो कहिड़ी मेडिकेशन वठंदा ही इंपॉर्टेंट आहे फ़र्क़ु पई सघे थो हुन ॾिसणो पवंदो कहिड़ी मेडिकेशन वठनि वरी उहा ॻाल्हि कयां थो रिस्क वर्सिस बेनिफिट मुंहिंजो चवण जो हर कंहिं मक़सदु कोन्हे की बंदि करे छॾनि न क्योंकि यूरिक एसिड वरी जोड़नि में सूर थींदो वरी हली न सघंदा उहो वरी एग्रीवेट कंदो हार्ट प्रॉब्लम खे त पूरो विशेष सर्कल आहे त उहो ज़रूरु ॾिसणो पवंदो त अगरि हिन को बि क्वेरी आहे पंहिंजे क़रीबी डॉक्टर खे विज़िट करे हुन सां उहो क्वेरी परे करे सघनि था अच्छा हिकिड़ो ॿियो सुवालु ज़हन में अचे थो जंहिंजो बाईपास थी थो वञे या जेकी दिलि जूं तकलीफ़ूं आहिनि ऑपरेशन्स वग़ैरह थियनि थियूं त उनखां पोइ हू मरीज़ ॿीहर त का अहिड़ी दिलि जी बीमारी थी सघे थी या नथी थी सघे या उहो मरीज़ ओके आहे हाणे बाईपास थी वियो हाणे बाबा मूंखे हार्ट अटैक न थींदो हाणे मां ओके थी वियो आहियां अच्छा वॾो ज़बरदस्त सुवालु आहे अच्छा माण्हू असां वटि ईंदा आहिनि बाईपास थी वियो असां गुड आहियूं हाणे असां हर शइ खाई सघूं था पी सघूं था ॾिसो कुदरतनि जॾहिं माण्हू ॼमंदो आहे हुनखां पोइ बि जेकी कुदरत जी ठहियल शयूं आहिनि हुन में ब्लॉकेज अची वेंदी आहे माण्हू जे लाइफ स्टाइल जी वजह सां त हीअ त पोइ बि इंसानी बाईपास आहे डेफिनेटली हुनखां वधीक एहतियात जी ज़रूरत आहे माना ॿीहर बि हार्ट अटैक थी सघे बाईपास खां पोइ बि बिल्कुलु फॉरन बि थी सघे थो अगरि उहो एहतियात कंदो त थी सघे थो 10-20 साल आराम सां ईज़ीली पंहिंजी नॉर्मल माण्हू ज़िंदगी गुज़ारे ओहो माना पोइ बि उहो ई आहे जीअं माण्हू रिस्क ते हूंदो आहे रिस्क ते हूंदो डेफिनेटली आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो डॉक्टर मैसेज इहो ई आहे की पंहिंजो लाइफ स्टाइल जीअं 15-20 साल पहिरियों हो उहो अपनायो इलेक्ट्रॉनिक गैजेट्स घटि खां घटि वॉक वधीक खां वधीक
साम्हूं अगरि कोई कमु आहे करीब कमु आहे त कोशिशि करो पंधु वञो पंहिंजे पार्कनि खे आबाद कयो बजाए इसके पंहिंजे जेको आहे उहो तव्हां सिनेमाउनि खे या रेस्टोरेंट खे आबाद कयो अनफॉर्चुनेटली ट्रेंड होॾे वधीक थी वियो आहे ऐं पंहिंजी प्लेट रंगीन कलरफुल ठाहियो वाह वाह साईं अॼु खां वठी प्लेट रंगीन हूंदी इंशाल्लाह मां गाॾी जी चाबी अज़र साहिब ॾेई थो पंधु थो वञा अॼु खां वॉक स्टार्ट आहे सुभाणे ईंदुमि बि पंधु भॼंदो ईंदुमि सो बहरहाल खिल पोइ असां प्रोग्राम पूरो कयूं था तव्हांजी वॾी महिरबानी तमामु घणी ॼाण मिली असांजे प्रोग्राम में आयो सो मीर ख़ान ऐं मोहम्मद अली साहिब असां गॾु उन्हनि जी वॾी महिरबानी साईं त प्रोग्राम में आख़िर में तव्हांखां हिकिड़ो सुठो कलाम अञा ॿुधंदासीं मरम साईं तव्हांजा लख थोरा आवाज़ अॼु वॼायो अथव सफ़ा ईअं वारो वॼाए छॾियो अथव अॼु सो लख थोरा तव्हां सभिनी जिन असांजो प्रोग्राम ॾिठो शाज़िया तव्हांजी महिरबानी इशा तव्हांजी महिरबानी थैंक यू सो मच तव्हां इहो माना असांखे चवंदा आहियो त दिलि ख़ुशि थींदी आहे सो आख़िर में हाणे मोकिलायूं था सुभाणे वरी इंशाल्लाह मुलाक़ात थी पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखणो आहे केर बि कोन्हे इरशाद जागीराणी शाज़िया शेख मोकिलायूं था जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली पाण सदाईं गॾु अल्लाह भाई खेरन ते वेठा चुभ चढ़ी उन्ही आखेरन ते वेठा चुभ चढ़ी वतन थींदो वरी कूड़े कांगेरन जो हो ला ला सजन याद आयो वरी दिलचर्या के सजन याद आयो अखिन के कभी हरा अखिन के कभी हरा रोवन याद आयो रोवन याद आयो वरी दिलचर्या के सजन याद आयो वरी दिलचर्या के सजन याद आयो
सजी रात लियाकत रोंदे गुज़ारी सजी रात लियाकत सजी रात लियाकत रोंदे गुज़ारी सजी रात लियाकत रोंदे गुज़ारी वरी कहीं जो कहीं ले वो वरी कहीं जो कहीं ले यार लुछण याद आयो लुछण याद आयो वरी दिल चरिया के सजण याद आयो वरी दिल चरिया के सजण याद आयो सजी रात लियाकत रोंदे गुज़ारी सजी रात लियाकत सजी रात लियाकत रोंदे गुज़ारी वरी कहीं जो कहीं ले वो वरी कहीं जो कहीं ले लुछण याद आयो लुछण याद आयो वरी दिल चरिया के सजण याद आयो वरी दिल चरिया के